बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आऊं अव्हांजो पंहिंजो मेज़बान इम्तियाज़ लखारी अव्हां सभिनी दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर आहियां। ठीक आचर जे ॾींहं ते पाण 9 लॻे खां 11 लॻे ताईं मुलाक़ात कंदा आहियूं। अव्हां सभिनी सुहिणनि जो इंतिहाई थोराइतो इन करे बि आहियां अव्हीं असांजे हिन प्रोग्राम खे ॿुधंदा आहियो, पसंदि कंदा आहियो, पंहिंजा आइडियाज़ ऐं फीडबैक शेयर कंदा आहियो। सिंध खां ॿाहिरि, पूरे पाकिस्तान खां ॿाहिरि जिते बि जेके बि सांगेड़ा, मारवड़ा, झांगेड़ा असांजे हिन प्रोग्राम खे ॾिसनि था, पसंदि कनि था। अव्हांजो थोराइतो। उमेद अव्हीं ख़ैरियत सां हूंदा, ठीकु हूंदा, पुरबाश हूंदा, ख़ुशबाश हूंदा। अव्हांजे मुंहं ते, अव्हांजी झोलीअ में, अव्हांजे अंगण ते मुस्कुराहटूं हूंदियूं, महकंदा ऐं चहकंदा रहंदो। अगरि कंहिं मसइले में आहियो, कंहिं मामलात में आहियो, मुश्किलात में आहियो, मायूस आहियो, त धणी दर दुआ आहे त अल्लाह पाक अव्हांखे इन मायूसीअ मां जल्दी छुटकारो नसीब फरमाए ऐं अव्हीं तमामु घणो ख़ुशि थियो, खिलियो पंहिंजनि सां ऐं परावनि खां परे रहो। सो अॼु आचर जे ॾींहं ते आऊं उन्हनि अमड़ियुनि ऐं भेनरुनि खे कीअं विसारे सघां थो जेके अमड़ियूं ऐं भेनरूं साल साल सुबुह जी पंहिंजी तमामु पुरसुकून निंड फिटाए पंहिंजनि घर वारनि, प्यारनि ऐं दिलि वारनि, ख़ासि ख़ासि पंहिंजनि ॿारनि जे लाइ नाश्तो तयारु कंदियूं आहिनि ऐं हिकिड़ी मेज़ ते वेही, हिकिड़ी टेबल ते वेही करे गॾु नाश्तो कंदियूं बि आहिनि ऐं पूरे हफ़्ते जा हाल बि ओरींदियूं आहिनि। छाकाणि त मर्द हज़रात जिन खे रोज़गार जो सांगे सूमर खां वठी छंछर जे ॾींहं ताईं पंहिंजनि कमनि कारनि वसीले ॿाहिरि वञिणो पवंदो आहे। कम जे सिलसिले में जेके घर जा हाल अहिवाल हूंदा आहिनि, पंहिंजाइप जा हाल अहिवाल हूंदा आहिनि, उहे थोरो रहिजी वेंदा आहिनि। सो बहरहाल उमेद थो करियां त अॼु जो प्रोग्राम अव्हां लाइ तमामु घणो काराइतो इन करे थियण वारो आहे त पाण अॼु कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदासीं जेके ॻाल्हियूं असांजी ज़िंदगीअ में असांजे दिमाग़ जो, असांजी सोच जी महवर जो हिसो बणिजल रहियल हूंदियूं आहिनि ऐं असीं चाहींदा आहियूं त उन्हनि ॻाल्हियुनि खे साइड लाइन कंदा ज़िंदगी खे अॻिते वधाईंदा वञूं। वरी कुझु माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके उन्हनि ई ॻाल्हियुनि खे पंहिंजे दिमाग़ में पको घरु अॾे, हिकिड़ो बंगलो ठाहे ॾेई छॾींदा आहिनि त बाबा अव्हीं इन में मुफ़्त में रहंदा रहो, बसि असांजे दिमाग़ में तव्हां ख़्यालात ईंदा रहो, असां तव्हां सां ज़िंदगी गुज़ारींदा रहंदासीं, जिते आहियूं इते ई रहंदासीं। सो बहरहाल जी पाण कोशिशि कंदासीं त उन्हनि घरनि खे कीअं ड्राहिजे, वरी नवां घर कीअं अॾिजनि, सम्झो उन नवनि घरनि में वरी कीअं पंहिंजो पाण खे हिकिड़ो पुरबाश, पुरसुकून, ख़ूबसूरत मंज़र कीअं मिले। बहरहाल अॼु ज़बरदस्त महिमान मूं वटि मौजूदु आहिनि असांजे हिन पैनल में। पाण कोशिशि कंदा आहियूं त ॾाढी सुठी गुफ़्तगू थिए। NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग इहो हिकिड़ो लफ़्ज़ आहे, इहो हिकिड़ो जुमिलो आहे, पर इन जे पुठियां जेका माना आहे इहा ॾाढी काराइती, कम वारी, मुफ़ीद ऐं प्रोडक्टिव आहे। न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग जो ट्रेनर असां सां गॾु मौजूदु आहे पाण यूसुफ मंगी साहिब। पाण ॾाढा डाइवर्सिफाइड, वाइब्रेंट, मोटिवेटेड प्रोफाइल आहिनि। पाण फाउंडर आहिनि कनेक्टिंग डॉट्स जा। उन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल कचेरी कंदासीं ऐं आउं सिंपली अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु जो प्रोग्राम सिर्फ़ु ॿधल ई ज़िंदगी ते आहे। मामलात कीअं अचनि था, छो अचनि था, मामलात खे सम्झूं कीअं था, मायूसीअ मां कीअं निकिरिजे, मसइले खे मसइलो सम्झी करे ज़िंदगी न गुज़ारणु घुरिजे, मसइले खे हल करण जे लाइ सोचिजे ऐं पोइ ज़िंदगी खे कीअं ख़ूबसूरत बणाइजे, माण्हुनि जे मुख़्तलिफ़ मामलात खां पंहिंजो पाण खे मुतासिर थियण खां कीअं बचाइजे। को माण्हू मूड ख़राबु करे थो, मूड ख़राबु करण जे बजाए, पंहिंजी एनर्जी खे ख़राबु करण जे बजाए अव्हां उन खे थोरो इग्नोर करे पंहिंजी ज़िंदगी ऐं सुबुह जी शुरूआति खे कीअं बहितर बणाए, इन्हनि सभिनी टॉपिक्स ते पाण ॻाल्हाईंदासीं। ख़ासि ख़ासि घर में जेके जहिड़ा झटरा थींदा आहिनि, बेशक उहे हस्बैंड वाइफ जे विच में हुजनि, दोस्तनि जे विच में हुजनि, भेनरुनि जे विच में हुजनि, असीं हिक ॿिए जा राज़ कोन रखी सघंदा आहियूं। सो इन्हनि सभिनी टॉपिक्स ते पाण ॻाल्हाईंदासीं। आऊं तहे दिलि सां भली ख़ैर करणु चाहियां थो यूसुफ मंगी साहिबु। साईं भली ख़ैर करियां थो। Sir, thank you so much. Looking यू forward. वेलकम, भली कार साईं। ऐं हिकिड़ी वरी ॿी ॻाल्हि त जिते मेल मर्द हज़रात हुजनि ऐं उते ई फीमेल्स न हुजनि त आउं सम्झां थो उते थोरी इंसाफ़ी थी पवंदी आहे। हिते ई पाण हमेशह चवंदा आहियूं त बाबा जेका इक्वलिटी आहे न उहा हुजणु घुरिजे जिते किथे। ऐं
जिते बि पाण शहर में वेंदा आहियूं, कंहिं कम सां वेंदा आहियूं, कतारूं लॻल हूंदियूं आहिनि, त पोइ पाण चाहींदा आहियूं फीमेल फस्ट। सो इहो सिलसिलो आहे बि, पर हिकिड़ी ॻाल्हि जेका असीं ॿुधंदा आहियूं त बाबा फीमेल्स जेके आहिनि उहे कंहिं मंज़िल खे माणे कोन सघंदियूं आहिनि। ईअं हरगिज़ कोन आहे। फीमेल्स ॾाढो वाइब्रेंट हुजनि थियूं, उहे बि मोटिवेटेड हुजनि थियूं, उहे बि डाइवर्सिफाइड एक्सपीरियंस रखंदियूं हुजनि थियूं, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि उहे पाण एम्पावर हुजनि थियूं। पंहिंजा फ़ैसिला पाण वठो बि, पंहिंजा फ़ैसिला पाण मटायो बि, जीअं तव्हां कंफर्टेबल सम्झो उहे फ़ैसिला वठो। जेॾांहुं दिलि करे अव्हां उते ट्रेवल करियो। सो पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ पाण सोचो, पाण फ़ैसिला वठो। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। सो अहिड़ी ई माशाल्लाह असांजी हिकिड़ी मैडम असां सां गॾु मौजूदु आहे, जेके आउं सम्झां थो त असांजे इन TV फील्ड में असां खां माशाल्लाह सीनियर आहिनि। ऐं हूअं बि असीं जॾहिं अहिड़े क़िस्म जा किरदार ॾिसंदा आहियूं जेके डाइवर्सिफाइड हुजनि त दिली ख़ुशी थींदी आहे। नाइला नासिर साहिबा असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं पाण आहिनि एनालिस्ट, होस्ट आहिनि, राइटर आहिनि, प्रेज़ेंटर आहिनि, ब्रॉडकास्टर आहिनि, TV पर्सनैलिटी आहिनि। ऐं उन्हनि खे तहे दिलि सां भलीकार करणु चाहींदुसि। आउं भलीकार करियां थो। ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? ख़ैरियत सां? वालेकुम सलाम। सभ खां पहिरियां त आउं अव्हां खां इहो पुछणु चाहींदुसि त हाणे रीसेंट तव्हां कंहिं मुल्क खां थी आहियूं, तव्हांजो ट्रिप कीअं रहियो? पाण कैजुअल कचेरी रखंदासीं प्लीज़। रिसेंटली आउं हाणे ई आई आहियां। मूंखे कुझु ई मतिलबु ईद खां कुझु ॾींहं पहिरीं आई आहियां। कैनेडा ऐं अमेरिका जो मुंहिंजो विज़िट हो, टूर हो। तक़रीबन 3-4 महीना आउं मुल्क खां ॿाहिरि हुयसि। वाह। ऐं हाणे ई आई आहियां। वाह, 3-4 महीना मुल्क खां ॿाहिरि। सुकून मिलियो, सुरूर मिलियो, या अञा डिस्ट्रैक्शन मिली? न, पंहिंजे मुल्क जी यादि त पंहिंजे घर वासियुनि जी यादि, पंहिंजे माइटनि मिटनि जी, दोस्तनि जी यादि त इहा त हूंदी आहे। पर इहो हिकिड़ो वॾो टॉपिक आहे कि उते छा सुकून मिले थो या उहे जेके मुल्क खां या परॾे रहनि था त उन्हनि खे ख़बर आहे जेके उते मुस्तक़िल रहनि था उन्हनि जो दिमाग़ पाकिस्तान में हूंदो आहे कि असांजे मुल्क में छा थिए पियो। अगरि असां पंहिंजे मुल्क में हुजूं हा त हीअं हुजे हुजे, लेकिन जेके घुमण लाइ वञनि था कुझु महीने लाइ, कुझु अरसे जे लाइ, उहे दिलि में ॾुख खणी ईंदा आहिनि त हो किथे न असां किथे। हा, बिल्कुलु त इहा हिकिड़ी आहे कि ख़ुशगवार यादूं पंहिंजे मुल्क जूं, इहा अलॻि शइ आहे। पर जेके हुते जूं जेके फैसिलिटीज़ आहिनि, जेके हुते जा सिस्टम आहिनि, उहे ॾिसी थोरो दिलि खे तकलीफ़ बि थींदी आहे कि इहे असांजे मुल्क में बि हुजे। हा, बिल्कुलु ठीकु। अच्छा, इन मां ॾिसो, ही कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके असां ज़िंदगीअ में ठीकु खयूं वेठा हूंदा आहिनि, इहे ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं, इहे मामलात पंहिंजा हलंदा। पर तव्हां छा सम्झो थियूं त ट्रेवल करण में पंहिंजी जेका एनर्जी आहे केतिरी बूस्ट थिए थी, मूड मिज़ाज केतिरो ठीकु थिए थो, सफ़र करणु ज़रूरी आहे या न? सफ़र करण जे दौरान पाण सोचींदा आहियूं त यार असांजो जेको नाणो आहे उनखे थोरी खाट लॻंदी, खाट लॻणु घुरिजे, फ़ाइदे में आहे या न? ऐं सम्झो हरकत में बरकत आहे। हा, जे तव्हां हरकत कंदा ऐं वेंदा घुमण फिरण, ज़रूरी न आहे कि शुरू में ई तव्हां हिकिड़ो वॾो जंप लॻायो। पहिरीं पंहिंजे मुल्क खां शुरू कयो। पंहिंजा जेके सूबो आहे उनजा पंहिंजा जेके ॻोठ आहिनि, पंहिंजा जेके सुठा इलाइक़ा आहिनि, पहिरीं माण्हू हितां शुरू करे। असांजे मुल्क में बि इलाही सूंह आहे, ख़ूबसूरती आहे। पहिरीं नंढा नंढा सफ़र शुरू करे त पोइ अलाह साईं रस्ता पाणे ठाहींदो आहे। ऐं जॾहिं रस्ता ठहंदा आहिनि, जॾहिं हिकु दफ़ा माण्हू सफ़र शुरू कंदो आहे त पोइ इहे सफ़र ज़िंदगी में हलंदा रहंदा आहिनि। ऐं सफ़र सिर्फ़ु हलण सां सिर्फ़ु असां ॾिसूं नथा, हली सिखंदा बि आहियूं। असांखे सिखिया जा हली मौक़ा मिलनि था। असांखे ख़बर पए पई दुनिया में छा आहे, कहिड़े रीत आहे। कुझु जेके मसइला थींदा आहिनि, कॉम्प्लिकेशन्स थींदियूं आहिनि, जेके हर्डल ईंदा आहिनि, जेके मामला थींदा आहिनि, उनखे असां कीअं फेस करे सघूं था, इहे सभु थींदा आहिनि। रिसेंटली आउं वाइस त फ्लाइट कैंसिल थी वियूं। हाणे अगरि आउं ट्रैवल न कंदी हुजां हा त शायदि आउं प्रॉब्लम में हली वञा हा। मतिलबु सम्झो कि हिकिड़ो वॾो हिकिड़ो ट्रॉमा, उहो छा थिए पियो, छा न पियो थिए। लेकिन हिकिड़ो माण्हू सफ़र कंदो रहंदो त उनखे ख़बर आहे कि हाणे वरी इमीडिएट असांखे छा करिणो आहे। बिल्कुलु। त हिकिड़ी त इहे शयूं आहिनि। ॿियो मुख़्तलिफ़ सक़ाफ़तूं, मुख़्तलिफ़ जेके मुल्क जा शहरनि जा जेके सक़ाफ़त आहे, जेके उन्हनि जी रीत रस्मूं रवाजूं ऐं जेके हो जे तहत ज़िंदगी गुज़ारनि था, उहे ॾिसूं था। उन्हनि मां सुठियूं ॻाल्हियूं असां सिखंदा बि आहियूं। कोशिशि कंदा आहियूं, सिखी ईंदा आहियूं त वरी हिते असां पंहिंजनि खे ॿुधाईंदा आहियूं, सेखारण जी कोशिशि बि कंदा आहियूं। बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। यूसुफ साहिबु, मैडम नाइला त ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई, पर आउं चाहींदुसि त पाण ज़िंदगी जे फ़लसफ़े खे बि ज़रूरु सम्झूं।
मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ तरीक़े सां सोचनि था त ज़िंदगी कुझु माण्हुनि खे सिर्फ़ु ज़िंदगी इहा लॻंदी आहे त असीं कामयाबु हुजूं त ज़िंदगी आहे न आहे। कुझु माण्हू ईअं सोचीनि था त बाबा ज़िंदगी सिर्फ़ु साह खणण जो नालो आहे, ज़रूरत मुताबिक़ खाओ बि पीओ बि, ज़रूरतूं पंहिंजूं पूरियूं करियो, ख़्वाहिशात घणियूं न रखो। ऐं कुझु माण्हू इहो सोचींदा आहिनि त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह ताला असांखे कल्कियो आहे इबादत जे लाइ, इंसानियत जी ख़िदमत जे लाइ, पंहिंजो पाण ख़्यालु न रखंदा आहिनि। सो अव्हां छा सम्झो था बीइंग अ ट्रेनर, छा चवणु चाहींदो ज़िंदगी बाबति? काफ़ी ओपन एंडेड सवाल आहे तव्हांजो, लेकिन लेट मी आंसर दिस। हर इंसान जो जेको ज़िंदगी जे बारे में बिलीफ आहे उहो हुनजे पास्ट एक्सपीरियंसिस, एजुकेशन, एनवायरमेंट ऐं जेके हुनजा एक्सटर्नल सर्कमस्टेंसिस हूंदा आहिनि उन्हनि सभिनी खे मिली करे इंसानु कोई ख़्यालु पेश कंदो आहे। ऐं जेका हिकिड़ी ॿार जी तरबियत हूंदी आहे 0 to 7 असां जेके इम्प्रिंट एज चवंदा आहियूं, उन में ॿारु जेको आहे पंहिंजी वालदेन खे ॾिसी करे या इमीडिएट फैमिली मेम्बर्स खे ॾिसी करे अनकॉन्शियस लाशोरी लर्निंग कंदो आहे ऐं ज़िंदगी जी हिकिड़ी डेफिनेशन बिल्ड कंदो आहे त लाइफ ईअं आहे। ऐं इन क्योंकि थेरेपीज़ में आहियां मां, कोचिंग में आहियां, त मूंखे ईअं लॻंदो आहे त अगरि 0 खां 7 ईयर्स 7 सालनि ताईं ॿारु अगरि कोई ट्रॉमेटिक एक्सपीरियंस ॾिसे थो या अनहेल्दी एक्टिविटी ॾिसे थो त अनकॉन्शियसली लाशोरी तौर ते उन ते बिलीव करणु लॻंदो आहे त शायदि ज़िंदगी ईअं ई आहे। वरी असांजी ॿी हिकिड़ी मॉडलिंग एज आहे जंहिंमें 7 खां 14 सालनि जे लाइ आहे, जंहिंमें चयो वेंदो आहे त इंस्ट्रक्शन्स ॾेई ॿार खे सम्झायो, छो जो उन टाइम ते हुनजो पिकअप ऐं लर्निंग, डिसिप्लिन सेखारणु, इंटेग्रिटी सेखारणु, वैल्यूज़ सेखारणु इम्पॉर्टेंट हूंदो आहे। ऐं उनखां पोइ असां वरी ईंदा आहियूं 15 खां वठी 21 ताईं, जंहिंखे असां सोशलाइज़ेशन चवंदा आहियूं, जंहिंमें ॿारु जेको आहे यूनिवर्सिटी लेवल में इंटर थींदो आहे त हुनजो सोशल एक्सपोजर वधंदो आहे। ऐं असां सभु जेको आहे ज़िंदगी जे कंहिं हिकिड़े मोड़ ते कोई हिकिड़ो थॉट पेश कंदा आहियूं त अॻिते हली उहो चेंज बि थी सघे थो, वेरी सब्जेक्टिव एक्सपीरियंस फ्रॉम पर्सन टू पर्सन। लेकिन मूंखे ईअं लॻे थो त लाइफ में इहे सॼा एक्सपीरियंसिस असांखे न शेप कंदा आहिनि, असांजी आइडेंटिटी बिल्ड कंदा आहिनि। कॾहिं कॾहिं असांजी आइडेंटिटी अहिड़ी हूंदी आहे जेका लिमिटिंग आइडेंटिटी हूंदी आहे असांजी, त घर में चयो वेंदो आहे त हीउ कमु तोखां कोन्ह थींदो, ऐं असां कई सालनि ताईं हुन ते बिलीव कंदा हूंदा हुआ की इहो कमु कोन्ह थींदो, जस्ट बिकॉज की असांजे पंहिंजे लव्ड वंस, फैमिली मेम्बर्स असांखे उहा ॻाल्हि कई हूंदी आहे, लेकिन उहा रियलिटी न हूंदी आहे, उन्हनि जी परसेप्शन हूंदी आहे। सो जेको तव्हां सवाल कयो न, माण्हुनि जो ज़िंदगी खे ॾिसण जो पंहिंजो हिकिड़ो परसेप्शन आहे, ऐं हर इंसानु उन परसेप्शन खे फॉलो करे थो जंहिंमें हुनखे कंफर्ट महसूसु थिए थी, जंहिंमें हुनखे लॻे थो त हिनखे कोई फ़ाइदो मिलंदो। लेकिन असल जेका ग्रोथ आहे न उहा आहे अनलर्निंग में। जेको कुझु तव्हांखे ॿुधायो वियो आहे पहिरियों हुनखे अनलर्न कयो, एंड देन रीलर्न, एंड देन यू क्रिएट योर आइडेंटिटी। ऐं ज़िंदगी में एक्सपोजर हुजणु खपे। जीअं मिसाल की तव्हां घुमंदा हो एक्सपोजर मिलंदो आहे, तव्हांखे नयूं शयूं ख़बर पवंदियूं आहिनि। दीन ऐं दुनिया खे अगरि असां बैलेंस करे हलंदासीं, दुनिया बि हूंदी, उनजी बि हिकिड़ी रिक्वायरमेंट आहिनि। अगरि असांजो को रिलीजियस बिलीफ आहे त उनजी बि हिकिड़ी रिक्वायरमेंट आहे। कामयाबी जे लाइ मूंखे लॻंदो आहे ईअं त जेको माण्हू बैलेंस हलंदो आहे, हिकु तरफ़ न हुजे, बैलेंस हले, त उनखे वधीक उनजा आउटकम मिलंदा आहिनि। बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। नाज़रीन, पाण हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, हिकु नंढी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। मैडम, आउं चाहींदुसि त थोरो इन्हनि शयुनि ते ज़रूरु ॻाल्हायूं त मोबाइल में इलाही छा पियूं ॾिसो तव्हां। जी सॉरी। मां इहो पियो चवणु चाहियां त मुंहिंजो त ॿाहिरि जो जेको तजुर्बो आहे, हर मुल्क में मुख़्तलिफ़ नयूं शयूं हूंदियूं बि आहिनि, हिकिड़े मुल्क खां ॿिए मुल्क में वेरी बि कंदियूं आहिनि। अजरक जी शान या पंहिंजी जेका शनाख़्त आहे उनखे पाण ॿाहिरि मुल्क में कीअं इंट्रोड्यूस करायूं था ऐं उनखे कीअं वेलकम कयो वञे थो, इन तजुर्बे बाबति तव्हां छा चवंदा? ॾिसो, जेको सना जो नालो तव्हां ॿुधो हूंदो, त सना जे तहत जेके बि सिंधी सकाफ़त जो अजरक ऐं टोपी जो ॾिहाड़ो आहे उहो अमेरिका में सेलिब्रेट कयो वेंदो आहे, मुख़्तलिफ़ उनजी सिटीज़ में, ऐं कैनेडा में। हिन साल कैनेडा में जुलाई में आहे। इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे। मां इहो त चवां, मिसाल जे तौरु असीं कंहिं बि मुल्क में वियासीं त असांखां ज़रूरु पुछंदा आहिनि, हा भई फ्रॉम वेयर यू आर, कंट्री आहे, एरिया आहे, त पोइ तव्हांखे कीअं छा जस्चर मिलंदो आहे? बसि हुननि खे एशियन हिकिड़ा पंहिंजे फेस ऐं स्ट्रक्चर सां पधिरा हूंदा आहिनि। दे जस्ट वॉन्ट टू नो वेयर आर फ्रॉम, सो दे जस्ट वॉन्ट टू नो अबाउट वी आर पाकिस्तानी या पाण इंडियन, सो या ॿिए कंहिं मुल्क सां तालुक़ रखण वारो। त उहो त उन्हनि खे असांजे लुक मां ई ख़बर पइजी वेंदो आहे की असां केरु आहियूं। असांजे ड्रेसिस मां स्पेशली जेकॾहिं असां पंहिंजी मुल्क जी ड्रेस पाए था वञूं त ख़बर त पइजी थी वञे।
पर असांखे ॿुधाईंदे हाणे जेके हालात थिया आहिनि ऐं पाकिस्तान खे जेके कामयाबियूं मिलियूं आहिनि ऐं जे नहज ते असां आहियूं त हाणे त असां फ़ख़्रिया ॿुधाईंदा आहियूं ऐं हू एप्रिशिएट बि कंदा आहिनि कि पाकिस्तानी आहियूं। छो जो असां हिन वक़्तु जेके हलंदड़ जेको वक़्तु हले पियो इन में पाकिस्तान जो इमेज इलाही मथे वियो आहे ऐं उन तहत हाणे हिननि खे ख़बर बि आहे कि पाकिस्तान न रुॻो हाणे मुआशी तौर पर मुस्तहकम थिए पियो, हूं त असां मज़बूत आहियूं ई आहियूं अगरि असां हुन लेवल ते ॾिसूं जेके अॼुकल्ह मामला थियनि पिया। ऐं इन खां अलावा बि जे करे ॾिसूं त हाणे हू पाकिस्तानियुनि खे सम्झनि था कि दे आर समथिंग एल्स, दे आर एक्स्ट्रा ऑर्डनरी। छो जो असांजे मुल्क जा जेके नौजवान आहिनि जेके हितां वञनि था पढ़ण जे लाइ त हू ॾाढा हुते सुठी पोज़ीशन में अचनि बि था ऐं जेकी हू पंहिंजी परफॉर्मेंस ॾियनि था त उनखे एप्रिशिएट बि कयो वञे थो। ऐं असां पंहिंजी शनाख़्त जेकी ठाहियूं था अगरि जेकॾहिं ॾिसो कुझु माण्हू सुठा बि आहिनि, कुझु माण्हू ख़राब बि आहिनि ऐं जेके चवंदा आहिनि कि जेके ख़राब मच्छियूं आहिनि उहे सॼे तालाब खे ख़राब करे छॾींदियूं आहिनि। त कुझु जेके माज़ी में ग़लतियूं थियूं उन जे करे पाकिस्तान जो जेको नालो इमेज ख़राबु थियो त उन में हाणे काफ़ी तब्दीली आई आहे। हिन दफ़े मूं महसूसु कयो कि पाकिस्तानियुनि जे लाइ हुननि जे लाइ सुठी फीलिंग्स आहिनि ऐं उन्हनि खे हाणे एप्रिशिएट बि कयो वञे थो। न रुॻो असां क़ौमियत जे हिसाब सां जेके पाकिस्तानी क़ौम आहियूं, हाणे तव्हां ॾिसो जेके अॼुकल्ह जेके हालात थिया आहिनि मामला थिया आहिनि हिकु अहिड़ो माहौल बणिजी वियो त असां सम्झो शायदि असां थर्ड वर्ल्ड वॉर जी तरफ़ वञूं पिया। त उन खे बि रोकण जे लाइ, ख़तमु करण जे लाइ, मसालियत जी रस्तो कढण जे लाइ पाकिस्तान हिकु वॾो किरदारु अदा कयो आहे ऐं इन जे पेश नज़र दुनिया में एप्रिशिएट कयो वञे पियो ऐं असांखे हाणे इहा ई उमेद सोच इहा ई आहे कि हाणे अॻिते अञा पाकिस्तान मथे वेंदो ऐं अञा पाकिस्तान जा नौजवान जेके आहिनि सो उन्हनि खे एप्रिसिएशन मिलंदी ऐं हू अॻिते वञी करे पंहिंजो नालो रोशन कंदा इंशाअल्लाह। अच्छा सर, यूसुफ साहब, एप्रिसिएशन जी ॻाल्हि कई त पाण हिकिड़ो इज्तिमाही आहे, हिकिड़ो आहे इंडिविजुअल। पंहिंजी ज़ात खे तव्हां कीअं एप्रिशिएट करियो था, केतिरो एप्रिशिएट करियो था। हिकिड़ो आहे पंहिंजो पाण एप्रिशिएट करणु, ॿियो आहे त पंहिंजी ॿ रिश्ता आहिनि, पंहिंजी वाइफ खे एप्रिशिएट करणु या वाइफ हस्बैंड खे एप्रिशिएट करे। इहो केतिरो पावरफुल टूल आहे जेको असांजी एनर्जी खे बूस्ट रखे थो ऐं असांखे अॻिते वधण में मदद फराहम करे थो। ॾिसो, इंसान जो जेको बेसिक स्ट्रक्चर आहे न उन में लैंग्वेज वॾो इम्पॉर्टेंट रोल प्ले कंदी आहे। फॉर एग्ज़ाम्पल अगरि असां सुठी ॻाल्हि ॿुधंदा आहियूं त असांजे ज़हन ते शऊरी ऐं लाशऊरी दिमाग़ ते उनजो हिकिड़ो सुठो असरु पवंदो आहे। ऐं अहिड़े तरीक़े सां अगरि का बुरी ख़बर असां ॿुधंदा आहियूं या पंहिंजे बारे में बुराई ॿुधंदा आहियूं या का सोसाइटी जे बारे में बुराई ॿुधंदा आहियूं त असांजे इमोशन्स ते, असांजे फीलिंग्स ते उनजो असरु पवंदो आहे ऐं असांजे ज़हन ते बि उनजो असरु पवंदो आहे। चवंदा आहिनि ब्रेक थ्रू हैपन्स व्हेन यू स्टार्ट एप्रिशिएटिंग। अगरि कंहिं बि शख़्स जे अंदरि तव्हांखे तब्दीली तव्हां चओ था त उनजे अंदरि कंहिं बिहेवियर लेवल ते तब्दीली अचे या उनजो को अहिड़ो बिहेवियर आहे जेको सही न आहे, उनखे बहितर करण जी ज़रूरत आहे। सो इट इज़ वेरी इंपॉर्टेंट फस्ट एप्रिशिएट एंड एक्नॉलेज दैट पर्सन। असां छा कंदा आहियूं, कोई हिकिड़ो शख़्स आहे उनजे अंदरि का हिकिड़ी बुराई नज़र आई त असां उनखे टोटल चवंदा आहियूं त हे सफ़ा ख़राबु आहे, लेकिन उहो सिर्फ़ु हिकिड़े स्पेसिफिक मोमेंट में उहा शइ रिफ्लेक्ट कंदो आहे। इन खां अलावा ॿियूं बि उनजे अंदरि क्वालिटीज़ हूंदियूं आहिनि। बिल्कुलु। सो जॾहिं तव्हां कंहिंखे एप्रिशिएट कंदा त उनखे इहो बि रियलाइज़ थींदो आहे त माना कुझु हुनजे अंदरि बि बहितर आहे, पॉज़िटिव आहे। लेकिन अगरि कोई माण्हू पंहिंजे बारे में सिर्फ़ु बुराई ॿुधे थो ऐं हुनजी सेल्फ रिफ्लेक्शन एतिरी स्ट्रॉन्ग न आहे त एट द एंड ऑफ द डे इंसानु पंहिंजे बारे में बि बुरो महसूसु करणु लॻंदो आहे। सो असां चवंदा आहियूं त एक्सटर्नल आवाज़ ते बि तवजो ॾियणु खपे त तव्हां कहिड़नि माण्हुनि जे साम्हूं आहियो। चवंदा आहिनि यू आर द एवरेज ऑफ 5 पीपल टू होम यू स्पेंड टाइम विथ। जिन माण्हुनि सां तव्हां ज़िंदगी गुज़ारींदा उन्हनि जी फाइनेंशियल इमोशनल सिचुएशन जेका हूंदी एवरेज तव्हांजी बि उहा ई हूंदी। सो एज़ अ अवेयर्ड पर्सन मूंखे लॻंदो आहे पढ़ियल लिखियल इंसान जी इहा शनाख़्त हुजणु खपे ऐं हुनजे अंदरि इहा क्वालिटी हुजे त कंहिंजे अंदरि का सुठी शइ ॾिसे त उहो उनखे ॿुधाए त दैट द गुड थिंग दैट आई हैव नोटिस्ड इन यू। पोइ छा थींदो आहे त जॾहिं उहो माण्हू पंहिंजे बारे में पॉज़िटिव ॿुधंदो आहे त हुनजी ऑटोमेटिक पर्सनैलिटी ते हिकिड़ो पॉज़िटिव असरु पवंदो आहे। ऐं तव्हां कपल जी ॻाल्हि कई, कपल में अगरि एक्नॉलेजमेंट न आहे, एप्रिसिएशन न आहे त उन्हनि खे लॻंदो त शायदि एफर्ट सॼियूं यूज़लेस वञनि थियूं। सो समटाइम इट इज़ वेरी इंपॉर्टेंट टू लेट पीपल नो त उन्हनि तव्हांजी ज़िंदगी में छा वैल्यू एड कयो आहे। ठीकु आहे, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त एक्शन्स, चवंदा आहिनि एक्शन्स स्पीक लाउडर देन वर्ड्स, लेकिन कॾहिं कॾहिं वर्ड बि ओतिरा इंपॉर्टेंट हूंदा आहिनि। कोई माण्हू ॿुधणु चाहींदो आहे, कंहिंजी ऑडिटरी जेको आहे पर्सनैलिटी प्रेफरेंस इलाही स्ट्रॉन्ग हूंदो आहे त उहो शयूं ॾिसण खां बहितर आहे उनखे कंहिं शइ जेका न इयरिंग एस्पेक्ट ॾिनो वञे।
मूंखे लॻे थो असांजी ज़ाती ज़िंदगी में इहो बिहेवियर असांजो नॉर्मल हुजणु खपे त असां कंहिंजे अंदरि बि का सुठी शइ ॾिसूं त हुनखे एप्रिशिएट कयूं हा हमेशह। छो जो अगरि तव्हां कंहिंजे अंदरि सुठी शइ ॾिसंदा हुनखे एप्रिशिएट कंदा त उहो इंटरनली मोटिवेट थींदो आहे त उहो शइ ॿीहर परफॉर्म करे। लेकिन अगरि हुनखे उहो रिज़ल्ट आउटपुट न मिलंदो त उहो चवंदो शायदि एतिरो आउटपुट नथो मिले हिन शइ जो या बहितर न आहे। त मूंखे ईअं लॻंदो आहे त एप्रिसिएशन शुड बी पार्ट ऑफ अवर लाइफ डेली रूटीन। बिल्कुलु ठीकु। अच्छा, हिते हिकिड़ो वर्ड आहे फॉर ग्रांटिंग। असीं फॉर ग्रांटेड वठंदा आहियूं। मिसाल जे तौरु को बि माण्हू असां सां भलाई ऐं चङाई करे थो त पोइ असीं सम्झंदा आहियूं त यार इहो त असांजो फ़र्ज़ु आहे ऐं इहो त असीं डिज़र्व करियूं था। त पोइ असांजो जेको रवैयो आहे, जेको बिहेवियर आहे आॾो वारे सां, उहो ठीकु न रहंदो आहे। ऐं पोइ असीं तब्दील बि थी वेंदा आहियूं ऐं फॉर ग्रांटेड बि वठंदा आहियूं। इन बाबति तव्हांजो छा ख़्यालु आहे? कीअं अहिड़नि माण्हुनि खे डील कजे? इम्तियाज़, आई थिंक असांखे लाइफ में न पंहिंजी हिकिड़ी बाउंड्री लाइन ड्रॉ करणु खपे एंड वी शुड नॉट बी टू मच अवेलेबल फॉर एवरी वन। देयर शुड बी अ बाउंड्री। हेल्प जो मक़सदु इहो आहे त तव्हां कंहिं बि माण्हुनि जी ओतिरी मदद कयो जेतिरो उहो मदद जे लाइ रेडी हुजे। कॾहिं कॾहिं असां पाण खे ओवर बर्डन करे कंहिंखे बियॉन्ड मदद करे छॾींदा आहियूं जेका हुन खां डाइजेस्ट कोन थींदी आहे कंहिं कंहिं सिचुएशन्स में। सो ज़रूरी न आहे, मतिलबु ज़िम्मेदारी कोन्हे त मूंखे हर इंसान जी मदद करणी आहे। आई शुड ऑल्सो नीड टू पे अटेंशन टू माई वेलबींग। मुंहिंजी हिकिड़ी ज़हनी सिहत बि आहे। ईअं न थिए त मां कंहिंखे ॿ कलाक कंहिंजे डिप्रेशन खे ॿुधां थो ऐं मुंहिंजो पंहिंजे डिप्रेशन वारी सिचुएशन ख़राबु थी वञे। सो इंसान खे न पंहिंजी जेको आहे वेलबींग ते तवजो ॾियणु खपे। ऐं हुनजो मिसाल इहो आहे त जॾहिं तव्हां एरोप्लेन में हूंदा त एयर होस्टेस ॿुधाईंदी आहे अगरि ऑक्सीजन जी कमी हुजे त सभ खां पहिरीं मास्क तव्हां पाण खे लॻाईंदो। अगरि तव्हां पाण खे लॻाईंदो त तव्हां ॿिए खे बचाए सघंदो। सो मुंहिंजे ख़्याल में बाउंड्री हूंदी, तव्हां पंहिंजी वेलबींग खे प्रायोरिटाइज़ कंदव तॾहिं ई तव्हां पंहिंजी लिमिटेड कैपेबिलिटीज़ में माण्हुनि जी मदद कंदव। एंड इट इज़ नॉट ओके टू बी अवेलेबल फॉर एवरी वन ऑल द टाइम। यू शुड हैव योर मी टाइम, यू शुड हैव योर पर्सनल स्पेस वेर यू ऑल्सो रिफ्लेक्ट कि तव्हां पंहिंजी ज़िंदगी में ॿियो छा था करे सघो। बिल्कुलु ठीकु, ॾाढो ज़बरदस्त। मैडम, आउं तव्हां खां पुछणु चाहींदुसि त रेडियो टेन्योर हिकु त तव्हांजो कीअं रहियो? ऐं रेडियो में जॾहिं बि पाण प्रोग्राम कंदा आहियूं त कोशिशि कंदा आहियूं उहे ॻाल्हियूं कजनि जेके समाजी बहितर हुजनि, न कि जेके असांजे अंदरि हूंदियूं आहिनि भलायूं। मिसाल जे तौरु इंसान गुड़ अवगुण सभु हूंदा आहिनि, ॿई शयूं आहिनि। माण्हू कुझु पॉज़िटिव पहलू हूंदा आहिनि, कुझु नेगेटिव। पर असीं रेडियो जे दौरान या टीवी जे दौरान कोशिशि कंदा आहियूं त उहे ॻाल्हियूं कजनि जेके समाज में बहितर ॻणियूं वञनि। अव्हांजी छा थिंकिंग हूंदी आहे? कहिड़ी शइ डिस्कस कजे? ॾिसो, जीअं दुनिया में हिन वक़्तु तेज़ी सां जेकी तब्दीली अचे पई, डिजिटलाइज़ थिए पियो, जेके पहिरियूं शयूं हूंदी हुयूं जेका माण्हू सिखिया वठंदो उहे ख़तमु पियूं थियनि। पहिरियों हूंदो रेडियो हिकिड़ो सोर्स ऑफ सिखण जो हिकिड़ो तरीक़ो हूंदो कि हुते माण्हू खे ॼाण बि थींदी हुई दुनिया जहां जे बारे में। ऐं उतां माण्हू इलाही सिखंदो बि, उनखे ख़बर बि पवंदी किथे छा थिए पियो। दौर तब्दील थियो, हाणे इहा शइ बि इलाही घटि थी वई आहे कि केरु माण्हू रेडियो या टीवी ते डायरेक्ट वेही करे इहे पंहिंजो अधु कलाक बि लॻाए। हाणे जीअं त डिजिटल दौर थी वियो त माण्हू कोशिशि कंदो आहे त मोबाइल जे ज़रिए सां या किथां बि मालूमात हासिलु करे। तंहिं बाद बि रेडियो ॿुधो वेंदो आहे सफ़र जे दौरान, कमु करण जे दौरान। अञा बि इलाही अहिड़ा माण्हू आहिनि जेके रेडियो वसीले इलाही कुझु सिखंदा बि आहिनि। समाज में जेकॾहिं बहितरी अची सघे थी, सिखिया मिली सघे थी, त आउं सम्झां थी इन खां वधीक ॿियो को सोर्स आहे कोन कि जंहिंखे माण्हू इस्तेमालु करे। छो त जॾहिं माण्हू सफ़र कंदो आहे, इन वेठो हूंदो आहे त पोइ रेडियो ई हलाईंदो आहे, FM ई हलाईंदो आहे। उतां अगरि का सुठी ॻाल्हि मिली थी वञे उतां सिखण जे लाइ, ऐं माण्हू उनखे गौर करे, अगरि 100 माण्हू ॿुधनि पिया, अगरि 2 माण्हू बि अगरि ॿुधनि ऐं उन ते अमल कनि, ते माना असां त कामयाबु थियासीं फुड़ी तला। सो इहो हिकिड़ो अगरि प्लेटफॉर्म खे सही तरीक़े सां अगरि इस्तेमालु कयो वञे, आउं सम्झां थी त इलाही तब्दीली बहितरी अची सघे थी ऐं अचण बि घुरिजे, ऐं असांखे ज़रूरत बि आहे। इन जी वजह इहा आहे कि ॾिसो, असां पंहिंजी ज़िंदगी में एतिरा मसरूफ़ थी विया आहियूं। असां हेॾां होॾां, जीअं त मंगी साहब ॿुधायो त सभ खां पहिरीं कि असां मदद करियूं, ॿियनि जे लाइ सोचूं, लेकिन एतिरो बि न सोचूं कि असां पंहिंजे पाण खे जेको आहे सो ख़तमु करे छॾियूं, पंहिंजे पाण खे असां नज़रअंदाज़ करियूं। जान आहे त जहान आहे, बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे। शुरू कजे पंहिंजे घर वेठां, पंहिंजे पाण खां, उन खां पोइ पंहिंजे घर वासियुनि खां, इन खां पोइ
असां जेके असांजे पाड़े में रहनि था उहो पंहिंजे अमल सां अख़लाक़ सां पंहिंजी ॻाल्हियुनि सां उन्हनि में तब्दीली आणण जी कोशिशि करियूं। ज़रूरी न आहे कि माण्हू तंज़ करे, ज़रूरी न आहे कि माण्हू उन जे मथां ज़बरदस्ती इम्पोज़ करे, पंहिंजे अख़लाक़ सां रवैयनि सां। असांजो मज़हब बि असांखे इहो ई सेखारे थो। जेकॾहिं इन्हनि शयुनि खां पंहिंजो पाण खां माण्हू शुरू करे ऐं इहो न सोचियो कि सिग्नल ते केरु नथो बीहे, ऐं छो बीहां, लेकिन मुंहिंजी त ड्यूटी आहे इख़लाक़ी तौर ते, क़ानूनी तौर ते मुंहिंजे मथां त इहो थिए थो कि सिग्नल जो अगरि लाइट खुली आहे त मूंखे बीहणो आहे। अहिड़े तरीक़े सां ॿिया बि इलाही अहिड़ा वाक़िया हूंदा आहिनि, मामलात हूंदा आहिनि जंहिंमें इंसानु अगरि सोचे कि भई इहो मुंहिंजो फ़र्ज़ु आहे, इहो मूंखे करणु घुरिजे, त ॾिसो कि पंहिंजी ज़िमेदारी मूंसां गॾु जेके बि सोबत में हूंदा त सुठी ॻाल्हियुनि, सुठी सोबत में रहंदा त सुठो सिखंदा, बुरी सोबत में रहंदा त बुरो ई सिखंदा। बिल्कुलु सही पई चओ। हाणे पाण हिते वठंदासीं हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक खां पोइ असां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, हिकु नंढी साईअ खां पोइ अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। साईं यूसुफ साहिबु, कॾहिं पाण जीअं रस्तनि ते बीह वेंदा आहियूं, रस्तनि ते पाण स्टक थी वेंदा आहियूं, आॾो रोड खुलियल न हूंदो आहे, साॻी रीति ज़िंदगीअ में बि पाण बीहजी वेंदा आहियूं, रुकियल नज़र ईंदी आहे। ज़िंदगी में का हैपनिंग न आहे, का मोटिवेशन न आहे, को गोल न आहे, उन वक़्तु छा कजे? आई थिंक हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे अॼु हुनखे अंडरस्टैंड कयूं था। रिसोर्सिस हर इंसान वटि हूंदा आहिनि अॻिते वधण जा। असांजी जेका स्टेट आहे न, जंहिं स्टेट में मां वेठो आहियां, इहा अनरिसोर्सफुल थी सघे थी। स्टक आहियां, इमोशनली बहितर सिचुएशन में न आहियां, लेज़ी आहियां, लो फील कयां थो, एंगर आहे, सैडनेस आहे, डाउन आहे, इहा मुंहिंजी स्टेट आहे। रिसोर्सिस मूं वटि मौजूदु आहिनि। रिसोर्सिस छा आहिनि? मिसाल जी ॻाल्हि, कंहिं सिचुएशन में मां स्टक आहियां त ज़रूरी न आहे त अगरि मूं वटि हल कोन्हे त पूरी दुनिया में हुन सिचुएशन में निकिरण जो हल कोन्हे। हल मौजूदु आहे, लेकिन छो जो मां पंहिंजे मथां हुनखे सवार करे छॾियो आहे, इन जे करे मां हुनखां ॿाहिरि नथो निकिरी सघां। सो सभ खां पहिरीं असांखे पंहिंजी स्टेट चेंज करणु खपे, जेका असांजी मेंटल एंड इमोशनल स्टेट हूंदी आहे, जंहिं सिचुएशन में वेही करे ख़्यालात असांजे मथां हावी थी वेंदा आहिनि, नेगेटिव ख़्यालात असांजे मथां हावी थी वेंदा आहिनि। ऐं जॾहिं असां हुनखे स्टेट खे चेंज कंदा आहियूं, फिज़ियोलॉजी खे चेंज कंदा आहियूं, त असांखे हुनजी अपॉर्चुनिटीज़ नज़र ईंदियूं आहिनि। ऐं लाइफ में असां हमेशह इन्हनि शयुनि खां ई सिखंदा आहियूं। जॾहिं असांजे मथां का मुश्किल ईंदी आहे त इन्हनि शयुनि में ई असां पंहिंजे पोटेंशियल खे ऑब्ज़र्व कंदा आहियूं। उहो चवंदा आहिनि, डेट डज़ नॉट किल यू, मेक यू स्ट्रॉन्गर। जेका शइ तव्हांखे मारींदी न आहे, उहा मज़बूती कंदी आहे एट द एंड ऑफ द डे। सो हर मुश्किल हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे, ऐं असां अगरि हुनखे अपॉर्चुनिटी सम्झी करे हुनजे लाइ रस्ता तलाश कयूं त डेफिनेटली असां को रस्तो तलाश करे सघूं था। लेकिन उन जे लाइ असांखे पंहिंजी पहिरियां इंटरनल स्टेट ठीक करणी पवंदी, पॉज़िटिव एक्सपेक्टेशन सां कमु करणो पवंदो, बिलीफ हुजे पंहिंजो पाण ते, त असां करे सघूं था। बिल्कुलु ठीकु। मिस नाइला, आऊं हिकिड़ी ॻाल्हि अव्हां खां ज़रूरु पुछणु चाहींदुसि। असीं टीवीअ ते वेठा आहियूं, असांखे ख़बर पए थी त मुंहिंजी तस्वीर कीअं अचे थी, ऐं कीअं सही लॻां थो, मुंहिंजा लफ़्ज़, मुंहिंजी अदायगी, मुंहिंजो ॻाल्हाइणु, मुंहिंजो स्टाइल कीअं आहे। ऐं माण्हू जेके ॾिसंदड़ हूंदा पोइ ई मूंखे शनाख़्त करे सघंदा। मूंखे अगरि हू पसंदि कंदा हूंदा त पोइ शो पसंदि ईंदो, ॾिसंदा। रेडियो त कीअं ख़बर पए त माण्हू असांखे ॿुधनि था, पसंदि कनि था, कहिड़ी शइ खे इम्प्रूव करणु घुरिजे? रेडियो बि हाणे एडवांस थी वियो आहे, लाइव फेसबुक ते हलंदो आहे। पहिरीं ख़ाली ॿुधंदा हुआ, हाणे ॾिसंदा बि आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हां चाहींदुसि त पुराणो तजुर्बो पहिरीं ॾिसो, रेडियो हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जेके इंसान खे ख़बर नथी पए कि जेको आवाज़ जी हूंदी आहे उमिरि, इंसान जी उमिरि कोन हूंदी आहे। जेको माण्हू ॻाल्हाईंदो आहे न, हाणे ॿुधण वारे ॾिठो कोन्हे। के ज़माने में इहो हूंदो कि असां उन्हनि खे ॾिसंदा कोन हुआसीं, ॿुधंदा हुआसीं, हिकिड़ी क्यूरियोसिटी हूंदी हुई, हिकिड़ो इमेज ठहियलु हूंदो कि हीउ कहिड़े क़िस्म जो इंसानु आहे, कीअं हूंदो, छा हूंदो। उन सां मिलण जो शौक़ु, हिकिड़ो इश्तियाक, भई वञूं, मिलूं, ॾिसूं कि कहिड़े क़िस्म जो आहे। कॾहिं कॾहिं इलाही माण्हू अहिड़ा हूंदा हुआ जेके असां ॿुधा आहिनि, जेके वाक़िया माण्हू ॿुधाईंदा आहिनि कि मिली इलाही ख़ुशि थींदा, कॾहिं कॾहिं वीचारा भॼी बि पवंदा कि असां छा आवाज़ जो इमेज ठाहे आयासीं ऐं उहो छा निकिता। त इहा हिकिड़ी, हाणे त इहो आहे कि फेसबुक ते पोस्ट बि अपडेट थींदी आहे, अपलोड थी वेंदी आहे। उन्हनि में अॻिले माण्हू खे जेकॾहिं AI जनरेट न हुजे उहा तस्वीर, त अॻिले माण्हू खे
खे ख़बर पइजी वेंदी आहे की हे हिन जी पर्सनैलिटी छा आहे। उन खां पोइ जॾहिं उहो प्रोग्राम ॿुधणु शुरू कंदो आहे त डेफिनेटली उन जो असरु ॿीण ते थी वेंदो आहे। अगरि उहो पोस्ट ॾिसी ऐं पोइ उन खां पोइ उहो आवाज़ खे अगरि ॿुधंदो आहे त पोइ उनखे ख़बर पवंदो आहे की हा हीअ जेकी ॻाल्हाए पई आहे, जेको ॻाल्हाए पियो इहो वाक़ई सही आहे। ॾिसो हिकिड़ी तस्वीर हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेकी तक़रीबन अधु खां वधीक इंसान खे डिस्क्राइब करे छॾींदी आहे की हीअ छा आहे। पर इन तरीक़े सां जॾहिं असां ॻाल्हाईंदा आहियूं त कोशिशि असांजी इहा ई हूंदी आहे की जेको असांखे ॿुधे पियो त उन्हनि जे कननि में जेकी आवाज़ आहे न, रेडियो ते त आवाज़ जो हिकिड़ो वॾो आहे, हथियार आहे सम्झो की असां कोशिशि कंदा आहियूं त हाणे आवाज़ अगरि सुठी आहे त उन खां पोइ असांजा लफ़्ज़ बि अहिड़ा ॻरा हुजनि ऐं अहिड़ा मज़बूत हुजनि, अहिड़ा पावरफुल हुजनि की सिधो कन खां दिलि ताईं वञनि ऐं दिलि सोचण ते मजबूर थी वञे ऐं उहो दिमाग़ ते अची वञे ॻाल्हि ऐं पोइ उहा ॻाल्हि जेकी असां चई आहे उहो उन्हनि ते असरु करे। असरु कराइण जे लाइ बि ज़रूरी आहे की स्टडी हुजे, मालूमात हुजे, जेको असां ॻाल्हायूं पिया। छो जो असां हिन मुल्क जा वासी आहियूं त असांखे ख़बर आहे त असांजे मुल्क जी में रहण वारनि जी सोच कहिड़ी आहे ऐं हू कहिड़े तरीक़े सां कहिड़ी ॻाल्हि हज़म कंदा ऐं कहिड़े तरीक़े सां जेकी असां ॻाल्हि करियूं पिया उहो ॿुधनि पिया ऐं उन खे इम्पैक्ट पंहिंजे मथां कंदा त कीअं कंदा। त हिकु जेको प्रेज़ेंटर आहे उनखे इहा ॻाल्हि सम्झ में अचणु घुरिजे त मूंखे ॿुधण वारा हिकिड़ो तबिको कोन्हे, हर तबिके सां तालुक़ु रखण वारा माण्हू आहिनि। तंहिंमें अमीरनि खां वठी एलीट क्लास खां वठी हिकिड़ा मज़दूर माण्हू, हिकु ड्राइवर माण्हू, हिकिड़े क़िस्म खां पोइ अहिड़ी ॻाल्हि हुजे जेके सभिनि जे लाइ उहा बराबरि हिकिड़ी मानी रखंदी हुजे, वज़न रखंदी हुजे, सभिनीनि जी सोच खे उहा जेको आहे सो मटाए सघे। बिल्कुलु ठीकु। अव्हां केतिरो टाइम सर्व कयो आहे रेडियो खे? रेडियो ते मुंहिंजा 17 साल थी विया आहिनि, 17-18 साल थी विया आहिनि मुंहिंजा। को अहिड़ो वक़्तु आयो जॾहिं तव्हां डिसाइड थियो हुजो त रेडियो खे छॾे ॾिजे भला? हा, थींदो आहे जॾहिं मैनेजमेंट में कुझु तब्दीली ईंदी आहे त थींदो आहे, पर जेको हिकु दफ़ा इन फील्ड में अची वेंदो आहे ऐं पंहिंजे आवाज़ जे ज़रिए सां उनखे सम्झी इहा हिकिड़ी क़िस्म जी एडिक्शन आहे। जीअं आउं ॿाहिरि वेंदी आहियां, मूंखे महीने खां मथे थींदो आहे त मुंहिंजो दिलि चवंदी आहे की आउं ॻाल्हायां। छो जो असां जॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं असां इहो न सम्झंदा आहियूं की असां माइक ते पिया ॻाल्हायूं, असांखे लॻंदो आहे की असांखे सभु ॿुधनि पिया। त जॾहिं इहा सोच हूंदी आहे त उन वक़्तु सम्झंदा आहियूं असां ई सदर आहियूं, असां ई वज़ीर आज़म आहियूं, असांजी ॻाल्हियुनि में पावर आहे। त इहो आहे। 17 सालनि में इलाही सारा कॉन्फ्लिक्ट छा हूंदा, अव्हांखे अपोज़िशन मिली हूंदी, मामला थिया हूंदा, कीअं डील कंदियूं आहिनि उन्हनि खे? माना मुक़ाबिलो करिणो आहे, इग्नोर करिणो आहे, या वक़्त जी सिचुएशन खे ॾिसंदे? बसि सिचुएशन खे सम्झणु घुरिजे की अॼु जेके आहिनि सुभाणे इहे कोन हूंदा, इलाही आया इलाही विया। आउं त उते ई आहियां। मतलब बर्दाश्त कजे, फॉर टाइम बीइंग बर्दाश्त कजे, पंहिंजो रवैयो, पंहिंजो तरीक़ो अहिड़ो रखिजे ऐं पंहिंजो स्टाइल अहिड़ो रखिजे की अॻिले माण्हू खे अञा वधीक जेको आहे सो ख़ुशी न मिले, उहो अञा वधीक एक्टिव न थियनि की असां हो चवनि सेर त असां चओ सवा सेर त ईअं कोन हलंदो। अगरि जे अॻिलो माण्हू जहिड़ो बि आहे उनखे पंहिंजे इख़लाक़ी रवैये उनखे नज़रअंदाज़ करे त आउं नथी सम्झां की जेको ॿी हायर अथॉरिटी मैनेजमेंट आहे उन्हनि खे ख़बर आहे की भई हीअ त कुझु चई न, हे त कुझु चवनि नथा, हीअ आहे जेके हिन ऐं ॿियो 17 सालनि खां या तव्हां सम्झो थोरा सीनियर थींदा त पोइ तव्हांखे गेट जे गार्ड खां वठी तव्हांखे मथे ताईं SD ताईं, डायरेक्टर ताईं, या अञा मथे DG ताईं बि सुञाणणु शुरू थी वेंदा आहिनि। ऐं पोइ हिकिड़ो इमेज पूरे जेको स्टूडियो हूंदो आहे उन में ठहियलु हूंदो आहे, इंजीनियर्स हूंदा आहिनि, उन में DO हूंदा आहिनि, उन में प्रोड्यूसर्स हूंदा आहिनि, उन में कासिद हूंदा आहिनि, नाइब कासिद हूंदा आहिनि। त उन्हनि ताईं हिकिड़े माण्हुनि जो इख़लाक़ ऐं उनजी पर्सनैलिटी जी ख़बर हूंदी आहे। पोइ कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे की ज़ाहिर जेको हिकिड़ो माण्हू पोज़ीशन में आहे उहो अगरि कुझु ग़लति बि करे थो या सम्झो हटाइण जी कोशिशि बि करे थो त मथां खां हुनखे जेको सो पोइ सपोर्ट कोन मिलंदी आहे। बिल्कुलु पोइ उहा ॻाल्हि हिते ई ख़तमु थी वेंदी आहे। रवैया जी मंगी साहब चयो की रवैया इलाही हिकिड़ो मानी रखनि था दुनिया में। तव्हां पंहिंजे रवैयनि सां जेको न दुनिया खे शिकस्त ॾेई सघो था। हाणे कहिड़े बि हिसाब सां पाकिस्तानी कीअं बि आहियूं, छा बि आहियूं, लेकिन पंहिंजा रवैया अहिड़ा रहिया आहिनि मुल्की सतह ते त दुश्मननि खे बि पाण जेको आहे सो ज़ेर करे छॾियो। बिल्कुलु ईअं, बिल्कुलु सही पियो चओ साईं। मंगी साहिबु, हिकिड़ो आम सुवालु आहे जेको आउं सम्झां थो हर माण्हू खे सम्झणु घुरिजे, एवर ग्रीन सुवालु आहे। मां ॿारहा इलाही वक़्तु तव्हां खां पुछी चुको आहियां। कावड़ खे कंट्रोल करणु ॾाढो ॾुखियो कमु आहे ऐं रिएक्शन खे मतिलबु रिस्पॉन्ड में तब्दील करणु बे ॾुखियो कमु आहे। इन्हनि जी वज़ाहत करियो प्लीज़।
अगरि असां जेके असांजा इमोशन्स आहिनि उनजी बेसिक साइंस अंडरस्टैंड कयूं त इमोशन्स असांजी ज़िंदगी जो अहम हिसो आहिनि ऐं इन्हनि इमोशन्स जो को हिकिड़ो पॉज़िटिव इंटेंशन बि आहे। फॉर एग्ज़ाम्पल जंहिं जॻह ते तव्हांखे पंहिंजो पाण खे प्रोटेक्ट करिणो आहे ऐं उन टाइम ते तव्हां सम्झो था त तव्हांजो गुस्सो ई तव्हांखे कमु अची सघे थो, त उन सिचुएशन में गुस्सो ॾेखारणु बि खपे। मां हिकिड़ी मिसाल ॾींदो आहियां अक्सर पंहिंजी ट्रेनिंग्स में। रेस्टोरेंट ते तव्हां वञो था, तव्हांजी फैमिली सां कोई माण्हू हैरेसमेंट करे थो, बदतमीज़ी करे थो, मिसबिहेव करे थो, उन टाइम ते तव्हां मुस्कुराए करे चओ जी कुझु न आहे, मूंखे कुझु फील न थियो, देन यू विल नॉट बी एबल टू प्रोटेक्ट योर फैमिली। सो समटाइम एंगर इज़ ऑल्सो अ मैकेनिज़म टू प्रोटेक्ट योर सेल्फ। लेकिन असांजी जेको आउटबर्स्ट थींदी आहे न उहो इन करे थींदी आहे त असांजो पास्ट में कोई ट्रिगर हूंदो आहे, अनप्रोसेस्ड इमोशन हूंदो आहे, बचपन में को अहिड़ो इंसिडेंट थियलु हूंदो आहे जेको असां कैरी कंदा आहियूं और कॉन्शियस लेवल ते असांखे ख़बर न हूंदो आहे। सो इन लाइ चवंदा आहिनि त अगरि कंहिंजे इमोशन्स ते उहो रिएक्शन बार बार ॾेखारे थो, द बेस्ट इंटेंशन वुड बी अ पर्सन शुड सीक थेरेपी, ताकी उहो उन्हनि पंहिंजे पास्ट एक्सपीरियंसिस खे लेट को करे ऐं हिकिड़ो फ्रेश पर्सपेक्टिव सां ज़िंदगी गुज़ारे। हर मुश्किल शइ रिफ्रेम बि करे सघूं था। मिसाल जी ॻाल्हि, अगरि मां हिकिड़ी सिचुएशन खे हिकिड़े अंदाज़ में ॾिसां थो त उनखे ॿियनि पहलुअनि सां बि मां ॾिसी सघां थो। मां इहो बि ॾिसी सघां थो त हर मुश्किल वक़्त में मुंहिंजे लाइ कहिड़ी बहितरी आहे जंहिंखे मां सिखी सघां, ऐं मां अगरि उनखे इम्प्लीमेंट कयां त इहो ई एंगर मुंहिंजे लाइ सपोर्टिव डॉक्यूमेंट आहे हिकिड़ो जेको मूंखे हेल्प करे सघे थो फ्यूचर में। ऐं आख़िरी ॻाल्हि त असां एक्सटर्नल सर्कमस्टेंसिस खे कॾहिं बि चेंज न करे सघंदा आहियूं जेको कुझु बि ॿाहिरि थिए थो, लेकिन असां पंहिंजे रिस्पॉन्स खे ज़रूरु चेंज करे सघूं था। ऐं कामयाबी इन में ई आहे त इंसानु पंहिंजे उन एंगर खे अंडरस्टैंड करे त उहा किथां स्टार्ट थी आहे, किथे छुपियल हुई, जेका मुख़्तलिफ़ कंडीशन्स में बार बार ॿाहिरि अचे थी, ऐं उनखे लेट गो करे त इंसान जे लाइ हर सिचुएशन हिकिड़ी अपॉर्चुनिटी हूंदी। तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त इलाही माण्हू हूंदा आहिनि जिन जी ज़िंदगी में इलाही मुश्किल वक़्तु आहे, लेकिन पंहिंजे इमोशन स्टेबिलिटी जे तरफ़ हूंदा आहिनि ऐं मैसेज खे सही कन्वे कंदा आहिनि। ऐं कुझु अहिड़ा माण्हू आहिनि थोरी ॻाल्हि ते हाइपर थी वेंदा आहिनि ऐं उहे अहिड़ो रिस्पॉन्स ॾेई छॾींदा आहिनि, थोरी देरि खां पोइ उन्हनि खे अहसासु थींदो आहे शायदि उन्हनि जल्दी इलाही घणो कुझु ॻाल्हाए छॾियो। सो इन करे चवंदा आहिनि ख़ुशी ऐं ग़म में कॾहिं बि वादो या फ़ैसिलो बि न कबो आहे, सही आहे। ऐं माण्हू थोरो पॉज़ करे पाण खे थोरो टाइम ॾिए ऐं अंडरस्टैंड करे त हर इंसानु जेको आहे डिफरेंटली ऑपरेट कंदो आहे, हर इंसान जो पंहिंजो परसेप्शन हूंदो आहे, हर शइ खे पर्सनल वठण जी ज़रूरत न आहे। कॾहिं कॾहिं असां कंहिंजे फीडबैक खे बि पर्सनल वठी छॾींदा आहियूं, कंहिं कॉन्फ्लिक्ट खे बि पर्सनल वठी छॾींदा आहियूं। सो कॉन्टेक्स्ट वाइज़ शयुनि खे ॾिसण जी ज़रूरत आहे त अगरि किथे कॉन्फ्लिक्ट आहे त हुनजा रीज़न वजूहात छा आहिनि ऐं हुनखे कीअं हल कजे। सो अगरि जंहिं तरफ़ असांजो फोकस हूंदो न उन तरफ़ असांखे रिज़ल्ट मिलंदा। मुंहिंजो फोकस ई आहे त बसि गुस्सो ई डेमोस्ट्रेट करिणो आहे त मां हर वक़्तु एंगर डेमोस्ट्रेट कंदुमि, लेकिन अगरि मुंहिंजो फोकस इहो आहे त अंडरस्टैंड कि हे प्रॉब्लम किथां शुरू थियो आहे, देन माई अप्रोच विल बी टोटली डिफरेंट। मां हुनजे लाइ कुझु ॿियो करे सघां थो। बिल्कुलु ठीकु। नाज़रीन, पाण हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन। हिकु नंढड़ी साईअ खां पोइ अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। मैडम, आऊं चाहींदुसि तव्हां खां शाइरी बि ॿुधिजे। शाइरी ॾाढी भली बि कंदियूं आहियो तव्हां, ॿुधंदियूं बि आहियो। अॼु मूंखे लफ़्ज़ अलाए छो नथा साथ ॾियनि या मूंखे ख़बर न आहे, या त मुंहिंजी अॼु छुटी जो ॾींहुं आहे न। हा, त छुटी जे ॾींहुं माण्हू थोरो सुस्त हूंदो आहे। सुस्त हूंदो आहे, हा बिल्कुलु। प्लीज़ असांखे तव्हां चुस्त कयो, शाइरी ॿुधाए प्लीज़। हा, अच्छा ॾिसो, असांजो मुल्क जी सिचुएशन हाणे तमामु बहितर थी वई आहे। अलाह साईं जा करम आहिनि, एहसान आहिनि। जेके माण्हू असांजे दुश्मन जेके असांजे बारे में चवंदा हुआ उहो सभु हाणे ग़लति साबित थी वियो आहे। तंहिंजे करे सिफ़ारती सतह ते, मुल्की सतह ते, इंशाअल्लाह मुआशी सतह ते बि असां अॻिते थी वेंदासीं इंशाअल्लाह। सो उन हवाले सां आउं जेको लिखंदी आहियां या जेको ॻाल्हाईंदी आहियां, मुंहिंजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त हिन मुल्क जे लाइ बहितरी थिए। उहा तकलीफ़ जेकी दिलि में सूर थींदो आहे ऐं असां फील कंदा आहियूं दुनिया में जिते बि वेंदा आहियूं, जंहिं मुल्क में बि वेंदा आहियूं, त चवंदा आहियूं कि काश असांजो मुल्क बि अहिड़ो हुजे। त इंशाअल्लाह हाणे जी नज़र अचे पियो कि सभु मिली जुली इन ते अमल कंदासीं, ॻाल्हियुनि ते, कमनि ते पंहिंजे पाण खे तब्दील कंदासीं त ज़रूरु थी वेंदासीं इंशाअल्लाह। तो ये कि तुम क्या समझ रहे थे हमें और हम क्या हैं दिखा दिया तुम्हें। तुम क्या समझ रहे थे हमें और हम क्या हैं दिखा दिया तुम्हें। अब वक्त है बताने का, बड़े नाज से जताने का। हमने दुनिया को ये है बात बता दी, दुश्मन को धूम से धूल चटा दी। अब 100 जन्मों तक ये याद रखेंगे, जहन में अपने ये बात रखेंगे। वो सबक सिखाया है जवानों ने अपने, अमल से करके दिखाया है नौजवानों को अपने। आज हम हैं
कल तुम हो मुहाफिज इसके, आज हम हैं कल तुम हो मुहाफिज इसके, तुमको साबित करना है ये नौनिहालों पे अपने, आँच ना आने देंगे इस पर, हर तूफान से लेंगे टक्कर, हमेशा यूं ही रात ना होगी, उभरेगा सूरज सुबह तो होगी। वाह वाह। न इतने कमजोर हैं कि तुमको हिसाब दें हम, न इतने कमजोर हैं कि तुमको हिसाब दें हम, कि बिखर भी गए तो संभाल लेंगे हम। वाह। मेरे वतन के प्यारे लोगों, न कहो कि क्या दिया है इस मुल्क ने हमको, मेरे वतन के प्यारे लोगों, न कहो कि क्या दिया है इस मुल्क ने हमको, बस यही सोचो क्या दिया है हमने इसको। वाह वाह। जो सोच रखते हो तुम अपने घर की, वही दर्द तुम अपने मुल्क का भी रखो, ईमान की दौलत से होगा ये माला माल, एक दिन मेरे रब का देखना ये कमाल, पाकिस्तान होगा दुनिया भर से खुशहाल, दुनिया देगी ऐसे इसके मिसाल, किनारा मिलता नहीं गर हो न सूरज में रवानी, फख्र है और होगा हम है पाकिस्तानी। तुम भी पाकिस्तानी, मैं भी पाकिस्तानी, और हम सब हैं अच्छे पाकिस्तानी। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, अमेजिंग, माशाल्लाह। ही शायरी आऊं सम्झां थो त इन शायरीअ में ॾाढा ज़बरदस्त ऐं मज़बूत लफ़्ज़ इन करे बि आहिनि जॾहिं असां नौजवाननि जी ॻाल्हि अचे थी, ऐं नौजवान आबादी असांजी तमामु घणी आहे मुल्क जी, नौजवान इहे असांजा मुस्तक़बिल जा मामार आहिनि। नौजवाननि ताईं मूंखे ॻाल्हि यादि अचे थी त अव्हांजे रेडियो ॿुधण जे दौरान ज़ाहिर आहे अव्हांखे फ़ोन कॉल्स त मौसूल थींदियूं हूंदियूं, कहिड़ी एज लेवल हूंदी आहे उन्हनि जी जेके शौक़ु रखंदा आहिनि रेडियो ॿुधण? अॼुकल्ह जा नौजवान रेडियो सां शौक़ु घटि रखनि था, तमामु घटि रखनि था, पर जेके पेरेंट्स ॿुधनि था, असांजो इहो ई मैसेज कन्वे अगरि पेरेंट्स ताईं थी थो वञे त उहो पंहिंजी इम्प्लीमेंटेशन ज़रूरु कनि था, सोचनि था, ऐं असांखे फीडबैक ॾींदा आहिनि कि तव्हां जेके कयो पिया सही पिया कयो। हर सतह ते असांखे फ़ौजी बि ॿुधंदा आहिनि, अक्सर फ़ौजी जेके हूंदा आहिनि आर्मी सां तालुक़ु रखण वारा, कॾहिं कॾहिं उहे हूंदा आहिनि प्रोग्राम ॿुधंदा आहिनि त असांखे मैसेज कंदा आहिनि असां तव्हांजा प्रोग्राम ॿुधूं पिया, एप्रिशिएट कंदा आहिनि। कॾहिं कॾहिं हायर अथॉरिटी वारा ॿुधंदा आहिनि, को हलंदे फिरंदे को असांजो चैनल ते आवाज़ु ॿुधी करे उहे असांखे सुठी फीडबैक ॾींदा आहिनि कि तव्हां ॾाढो मोटिवेटेड प्रोग्राम करियो पिया। ॾिसो, नौजवाननि खे हिन वक़्तु जेको असां ख़ुदि कफ़ील आहियूं, अगरि दुनिया में ॾिठो वञे त जेके सीनियर सिटीज़न आहिनि उन्हनि जी तादाद तमामु घणी आहे। असांजो मुल्क ॿिए शइ में ख़ुदि कफ़ील जेतिरो न आहे जेतिरो नौजवाननि में आहे, ऐं हर मुल्क जो जेको तरक़ी जो जेको दारोमदार हूंदो आहे नौजवाननि ते हूंदो आहे। अनफॉर्चुनेटली जेके लास्ट 3-4 डिकेड्स आहिनि उन्हनि में असांजे मुआशरती सतह ते, हुकूमती सतह ते नौजवाननि ते एतिरो कमु कोन्ह थियो आहे। हिकिड़ो वक़्तु हूंदो जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं, उन ज़माने में तव्हांखे बि यादि हूंदो कि स्काउट्स हूंदा हुआ, गर्ल्स गाइड हूंदा हुआ, जेके लाज़मी त ख़ैर न हूंदा पर उन जा नंबर मार्क्स हूंदा हुआ कि अगरि तव्हां हीअ कंदा त तव्हांखे हेतिरी मार्क्स मिलंदो, त उन शौक़ में माण्हू कंदा। इन खां अलावा समाजी ऐं जेके ॿियूं एक्टिविटीज़ हूंदियूं उन्हनि में नौजवाननि खे, ॿारनि खे इन्वॉल्व कयो वेंदो। आहिस्ता आहिस्ता इहे शयूं 3-4 डिकेड्स खां ख़तमु पियूं थियनि, ऐं इन जे रीज़न इहो थियो कि असांजा नौजवान जेके न पॉज़िटिव एक्टिविटीज़ में वञण जे बजाए पंहिंजो वक़्तु ज़्यादातर या त सोशल मीडिया ते कनि था, स्पेंड कनि था, या त वरी ॿाहिरि वेठा आहिनि चांहि पी दोस्तनि सां गप शप कनि था। त हाणे जेको मुंहिंजो जेको मैसेज ज़्यादातर घणो करे हूंदो आहे कि हुकूमती सतह ते बि जेके बि माण्हू ॿुधनि था पिया, ऐं मुआशरती सतह ते जेके बि ॿुधनि था पिया, उस्ताद आहिनि, पेरेंट्स आहिनि, इहे सभु कि हाणे असांखे वरी मोटी करे वापसि उन जॻह ते अचिणो आहे जिते असां पंहिंजे नौजवाननि खे उहे एक्टिविटीज़ ॾियूं, जीअं स्कूल कॉलेज यूनिवर्सिटीज़ में स्काउट्स खे वरी एक्टिवेट करियूं कि ख़ुदा न ख़्वास्ता ॾिसो अचण वारो वक़्तु ॿुधाए करे कोन ईंदो आहे कि हू के दस्तक ॾे ऐं बैल वॼाए कि भई आउं अचां पियो, न। त अगरि इहे इन स्काउट्स ऐं गर्ल्स गाइड्स जी ट्रेनिंग्स हूंदियूं त असांजे ॿारनि खे नो हाउ हूंदी कि एमरजेंसी खे असांखे कीअं फेस करिणो आहे। ख़ुदा न ख़्वास्ता को कुदरती आफ़तूं अचनि थियूं, डिज़ास्टर्स अचनि था, या मुल्की सतह ते कंहिं बि क़िस्म जी का एमरजेंसी अचे थी, त घटि में घटि असां इनिशियली रेस्क्यू कीअं करियूं, एवैक्यूएट कीअं करियूं, ऐं असां फर्स्ट एड कीअं करियूं कि उन सिचुएशन मां असां निकिरी सघूं। ऐं इन खां अलावा जेके ॿियूं एक्टिविटीज़ हूंदियूं नौजवाननि जे हवाले सां, कि पहिरीं उन्हनि खे हॉस्पिटल वठी वेंदा हुआ, प्लांटेशन कराईंदा हुआ, इहे सभु हाणे ख़तमु। इहे जेके नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि इन्हनि सां इलाही सिखिया मिले थी
ॿार नौजवान जेको सिखे थो ऐं उन में जेकी बहितरी अचे थी, इंसान दोस्त थिए थो, मुआशरती सतह ते दोस्ती उन जी अचे थी ऐं इंसान खे इंसान सां बाइंडिंग मिले थी, हमदर्दी उन जे दिलि में अचे थी। ऐं जॾहिं इहे सभु चीज़ूं अची थियूं वञनि त पोइ जेको आहे सो हिकु मज़बूत नौजवान उहो बिल्कुलु रोनमा थिए थो, अचे थो ऐं अचे थो उन नर्सरीअ मां निकिरी करे पंहिंजे मुल्क जे लाइ मुल्क जे लाइ हू इलाही कुझु। त मुंहिंजी जेकी हूंदी आहे मैसेज इहे ई हूंदा आहिनि कि ख़ुदारा इहे नौजवान असांजो एसेट्स आहिनि, हा इन्हनि खे तव्हां स्ट्रॉन्ग करियो। बिल्कुलु इहे एक्टिविटीज़ तव्हां खणी अचो त जीअं ई ॿियनि एक्टिविटीज़ में न वञनि ऐं घटि में घटि पंहिंजो पाण खे उते बिज़ी रखंदा। हा नंढे लाॻे खां ई नंढी उमिरि खां ई इन शइ जी तरफ़ अगरि हू बिज़ी हूंदा त यकीन करियो इहे ई वॾा थी करे इहे जेके हाणे असां सोचूं था न इहे हिते घटिताई आहे, हीअं थी वियो आहे, इहे सभु शयूं ख़तमु थी वेंदियूं। बिल्कुलु सही, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। यूसुफ साहिब, मां मैडम नाइला जी ॻाल्हि सां ज़रूरु मुतासिर बि आहियां, सहमत बि आहियां, पर छाकाणि त पंहिंजो टॉपिक थोरो चेंज आहे, आउं चाहींदुसि त पाण डिप्रेशन ते ज़रूरु ॻाल्हायूं, स्ट्रेस ते ज़रूरु ॻाल्हायूं, ऐं अव्हां खां बि इनपुट वठणु चाहींदुसि, छाकाणि त हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे हूअं बि एम्प्लॉयमेंट जे हवाले सां बि नौजवान तमामु घणो डिप्रेशन में आहिनि। हालात वाक़िया डिजिटल मीडिया जे करे बि तमामु घणा चेंज थिया आहिनि, हर माण्हू डिप्रेशन जो शिकार आहे। डिप्रेशन मां निकिरजे कीअं, कहिड़ा टूल्स आहिनि प्लीज़? आई थिंक जेका हिन वक़्तु दुनिया में ओवरऑल सिचुएशन आहे जेका असां मीडिया ते ॾिसंदा आहियूं त ऑफकोर्स आम माण्हू जेकॾहिं हुनखे ॾिसे थो त उहो हिकिड़ो साइकोलॉजिकल ईटिंग आहे हुनजे लाइ, ठीकु आहे। हुनजी पूंजी ज़िंदगी में हुनखे अनसर्टेनिटी महसूसु थिए थी त ख़बर न आहे जंग अगरि थी वई त हालात अलाए कीअं बीहंदा, असांजी इनकम बीहंदी अलाए कोन, कहिड़े तरीक़े सां घर हलंदो। इहे थॉट्स आहिनि इंसान जी, हर इंसान जी ज़िंदगी में नेचुरली ब्रेन जेको आहे नेगेटिव थॉट्स जनरेट करे थो, पॉज़िटिव जे लाइ तव्हांखे थोरो ट्रेन करिणो पवंदो। ॾिसो ॿ शयूं आहिनि लाइफ में, हिकिड़ो आहिनि कंट्रोलेबल फैक्टर्स, ॿिया आहिनि अनकंट्रोलेबल फैक्टर्स। अगरि मां पंहिंजो पूरो तवजो अनकंट्रोलेबल फैक्टर्स ते लॻायां थो जिन जे करे मां कुझु बि कोन थो करे सघां, त मां जेकी कंट्रोलेबल फैक्टर्स आहिनि उन ते बि कुझु न करे सघंदुमि। फॉर एग्ज़ाम्पल दुनिया जी जेका अनसर्टेन सिचुएशन आहे, एज़ एन इंडिविजुअल मां उन जे बारे में कुझु नथो करे सघां, आई कैन ओनली प्रे। लेकिन मुंहिंजे हथ में छा आहे, मुंहिंजा इमोशंस, मुंहिंजा ख़्यालात, मुंहिंजो 24 आवर लाइफ स्टाइल, त आउं उनखे अहिड़े तरीक़े सां बैलेंस कयां त मुंहिंजी वेलबींग मुतासिर न थिए। फॉर एग्ज़ाम्पल सॼो ॾींहुं अगरि मां टेलीविज़न जे साम्हूं वेही करे ऐं न्यूज़ ॿुधां थो 5-10 कलाक त डेफिनेटली मुंहिंजो लाइफ स्टाइल ते हुनजो असरु पवंदो। सो आई नीड टू गो आउट फॉर सम टाइम टू वॉक, टू एक्सरसाइज, टू मेडिटेट। हिकिड़ो जनरली जीअं पुराणे ज़माने में अॼु खां मतिलबु 10-15 साल पहिरियां वञो जॾहिं तमामु घणो हिन जो रील्स ऐं जो क्रेज़ कोन हो, उन टाइम ते माण्हुनि जी गैदरिंग्स लॻंदियूं हुयूं ऐं उते हिक ॿिए सां शयूं शेयर कंदा हुया। जीअं मिसाल जी ॻाल्हि, रेडियो असां ॿुधंदासीं नंढे हूंदे त उहो सॼी गैदरिंग आहे, उहो प्रोग्राम रेडियो ते जेको फेवरेट आहे उहो हलंदो पियो ऐं उन में सॉन्ग बि ईंदा, उन में ॻाल्हियूं बि सुठियूं थींदियूं। हाणे इहे शयूं घटि थी वियूं आहिनि, इन जे करे इंसान न तनहा रहिजी वियो। सोशल मीडिया ते 5000 माण्हू एॾनि, लेकिन पंहिंजे दिलि जो हाल ॿुधाइण जे लाइ 2 माण्हू बि न आहिनि। सो इहो वॾो रीज़न आहे जंहिंजे करे इंसान जा न इमोशन प्रोसेस नथा थियनि। आई थिंक असांखे जेन्युइन कनेक्शन ते कमु करणु खपे ऐं हिक ॿिए जे लाइ सेफ स्पेस क्रिएट करणु खपे, ओपन कन्वर्सेशन्स खे प्रोमोट करणु खपे ऐं असांजे सर्किल में अहिड़ा माण्हू ज़रूरु हुजनि जिन सां असां ॻाल्हि ॿोल कंदे इहो हेज़िटेट न थियूं त को असांखे जज कंदो, को अज़्यूम कंदो, कोई बुरो सम्झंदो या चवंदा यार ॾाढो कमज़ोर थी वियो आहे। इन्हनि स्टेरियोटाइप्स मां असांखे निकिरणो पवंदो ऐं हे सिर्फ़ु इंडिविजुअल न, कलेक्टिव हिकिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी आहे असांजी। जीअं मैडम ॻाल्हि कई, पंहिंजी ज़ात, पोइ फैमिली, पोइ पाड़े वारा। सो घर में आहियूं, जेकॾहिं सभिनी वटि मोबाइल आहे त इहो ॾिसणो पवंदो चेक त छा सभु सोशल मीडिया ते वेठा आहिनि या कंहिंजो को मी टाइम कलेक्टिव आहे, चाहे जे कप ते का डिस्कशन थिए थी जंहिंमें हिक ॿिए जे इमोशन्स जो एतिराम थिए थो, सपोर्टिव। सो जॾहिं इंसानु शेयर कंदो आहे न त हुनखे केयर फील थींदी आहे। सो अगेन असांखे पंहिंजे रूट कॉज़ ते वापसि अचिणो पवंदो, जितां असां स्टार्ट कयोसीं उन्हनि कनेक्शन ते कमु करणो पवंदो ऐं हीअ जेको बि मीडिया जो दौरु आहे इनखे असां पॉज़िटिव यूटिलाइज़ कयूं, हिते उहे शयूं प्रोमोट कयूं, उन्हनि शयुनि जे बारे में ॻाल्हायूं जेके हेल्दी हुजनि, प्रोडक्टिव हुजनि, माण्हुनि जे ज़हननि ते कमु थिए, उन्हनि जी तरबियत थिए ऐं हिकिड़ी करेक्टर बिल्ड थिए ओवरऑल न कि जेलसी हुजे या हिक ॿिए खे लेग पुलिंग जो मुज़ाहिरो कयूं असां। सो कलेक्टिव एफर्ट्स वठणी पवंदी, जेन्युइन कनेक्शंस, ट्रस्ट, ओपननेस खे असां कयूं त असांजा इमोशन्स काफ़ी हद ताईं सेटल थी सघनि था। बिल्कुलु ठीकु। हितां हिकिड़ो सुवालु आहे यूसुफ साहिबु, त हिन हलंदड़ समाज में, समाज जे रवैयनि मां पाण तमामु घणो डिसर्ट थींदा आहियूं। मां इहा ॻाल्हियूं सभु इन करे वधाइणु चाहियां पियो त इहो
समूरा तजुर्बा हर माण्हूअ खे ज़ाती तौरु थियनि था, पर इन्हनि समाज जे उन्हनि रवैयनि मां जेके रवैया असांजे मूड खे ख़राबु कनि था ऐं असांखे डिस्ट्रैक्ट कनि, डिट्रैक्ट कनि था पंहिंजी मोटिवेशन खां, पंहिंजी मंज़िल खां, इन्हनि सभिनी खे फेस करण जो बहितरीनु तरीक़ो छा आहे? ऐं हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियणु चाहींदुसि। रोड ते को बि साम्हूं अचे थो, स्पीड में अचे थो, रॉन्ग अचे थो, को टक्कर हणी थो वञे, को लूज़ टॉक करे थो वञे, त पोइ अहिड़नि सिचुएशन्स में बहितर कीअं आहे जो पंहिंजो पाण खे काम रखिजे, डिसीजन बि सही हुजे, मूड बि ठीकु हुजे ऐं असां पंहिंजे डेस्टिनेशन ते ठीकु तरीक़े सां पहुची सघूं। आई थिंक अगरि एक्सटर्नल सर्कमस्टेंसिस जेके मुंहिंजे साम्हूं थियनि था ऐं उन्हनि जे करे मुंहिंजी स्टेट लूज़ थिए थी ऐं मां शाउटिंग करणु थो लॻां या मुंहिंजो मूड तमामु घणो ख़राबु थिए थो, त हिन जो सिंपल मतिलबु इहो आहे त मुंहिंजे ज़िंदगी जो जेको रिमोट कंट्रोल आहे न उहो कंहिं ॿिए जे हथ में आहे। सो उहो चैनल जेको आहे न मुंहिंजो चेंज कंदा रहनि था ऐं मुंहिंजो बिहेवियर चेंज थिए थो। सभ खां पहिरीं त इहा डिसाइड करणी पवंदी ॻाल्हि कि आई एम मोर देन दैट। कोई बि माण्हू तव्हांजे साम्हूं को अनहेल्दी बिहेवियर डेमोस्ट्रेट करे थो जेको तव्हांखे नथो वणे, त तव्हांजो पंहिंजी ज़ात ते कंट्रोल हुजणु तमामु ज़रूरी आहे। इन करे जो तव्हां अगरि कंट्रोल लूज़ कंदव त तव्हां उन पॉइंट ऑफ व्यू खे सही एक्सप्लेन बि न कंदव त असल तव्हां सां थियो छा आहे। पोइ जॾहिं असांजो कंट्रोल लूज़ थींदो आहे त असां उहो लूज़ टॉक शुरू कंदा आहियूं, ठीकु आहे, त उहो असल ॻाल्हि ख़बर न पवंदी न साम्हूं वारे खे, न तव्हां सही कन्वे कंदव। सो सभ खां पहिरीं बी रिस्पॉन्सिबल फॉर योर ओन इमोशंस, फॉर योर ओन थॉट्स, फॉर योर ओल 24 आवर्स लाइफ। कि कंहिं माण्हुनि जेके अनहेल्दी बिहेवियर जो इहो मतिलबु कोन्हे त तव्हां जल्दी पंहिंजी स्टेट लूज़ कयो ऐं पंहिंजो मूड ख़राबु कयो। हर माण्हू जो पंहिंजो ख़्यालु आहे ऐं हर माण्हू जो हिकिड़ो परसेप्शन आहे। परसेप्शन इज़ नॉट इक्वल टू यूनिवर्सल रियलिटी। अगरि कोई शख़्स तव्हांजे बारे में का राय रखे थो उहा यूनिवर्सल न आहे, सही। ऐं कोई माण्हू तव्हांखे को कमेंट पास करे थो उहो बि यूनिवर्सल न आहे, उहो हुनजी पंहिंजी ज़ाती हिकिड़ी सब्जेक्टिव एक्सपीरियंस जो नतीजो आहे। एंड वी आर मोर देन दैट। त सिचुएशन्स जेका बि हुजे, हालात जीअं बि हुजनि, माण्हू पंहिंजे रिस्पॉन्स खे बहितर करे इहे त जेका तव्हां सां ईअं बि कोन्हे त माना तव्हां हर शइ खे दरगुज़र कयो, कन्वे इन एप्रोप्रिएट वे। तव्हां एग्ज़ैक्टली ॿुधायो त तव्हांखे छा महसूसु थियो ऐं इहो कीअं ग़लति हुयो जेको तव्हां सां थियो। बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। नाज़रीन, पाण हिते वठंदासीं ब्रेक खां पोइ असां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे ट्यून, स्टे विद अस। वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी नंढी साईअ खां पोइ अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। मैडम नाला मूंखे ख़बर आहे त जॾहिं माण्हू मुख़्तलिफ़ सिचुएशन्स में हूंदो आहे न त पोइ छा थींदो आहे, पाण पंहिंजो पाण खे पाण ई परेशान कंदा आहियूं। बिल्कुलु ईअं न? हा, तव्हांखे ख़बर आहे हेॾां बि ही मसइलो आहे, होॾां बि मसइलो आहे, होॾां बि मसइलो आहे। पोइ जेके आम जेके असांजा रूटीन जा कम आहिनि उहे बि डिस्टर्ब थी वेंदा। इन सिचुएशन में पंहिंजो पाण खे कॉम रखणु ॾाढो ॾुखियो हूंदो। अहिड़े क़िस्म जो को अव्हांजो तजुर्बो रहियो ऐं उन तजुर्बे मां अव्हां कीअं गुज़रियूं, वक़्तु कीअं रहियो, अगरि शेयर करणु चाहियो। आउं सम्झां थी दुनिया में शायदि ई को अहिड़ो इंसानु हूंदो जेको सम्झे कि मूंखे को परेशानी कोन्हे, मूंखे को मसइलो कोन्हे, या फाइनेंशियली हूंदो, या हेल्थ वाइज़ हूंदो, या फैमिली वाइज़ हूंदो। कंहिं न कंहिं सूरत में इंसान खे किथां न किथां असांजे एनवायरनमेंट में का अहिड़ी ज़रूरु ॻाल्हि सिचुएशन हूंदी आहे जेको उनखे परेशान पई कंदी आहे। कुझु माण्हू इलाही सम्झो स्ट्रॉन्ग क़िस्म जा हूंदा आहिनि जेके दे लिसन फ्रॉम वन या रिलेटेड आउट फ्रॉम अदर, ऐं कुझु वरी अहिड़ा हूंदा आहिनि कि जेके नंढी ॻाल्हि खे बि इलाही वॾे तौर ते खणंदा आहिनि। आउं बि ॾाढी सेंसिटिव आहियां ऐं आउं बि सम्झां थी कि मूंखे छो जो आउं इंसान दोस्त आहियां ऐं आउं इलाही हमदर्दियूं रखंदी आहियां ऐं आउं पाण इलाही सुठी पंहिंजो पाण खे कोशिशि कंदी आहियां को ज़रूरतमंद आहे या कंहिंखे अगरि मुंहिंजी मदद जी ज़रूरत आहे त आउं पंहिंजे पाण खे सर्व कंदी आहियां। अगरि समटाइम इहो थींदो आहे कि अगरि ॾिसंदी आहियां अॻिलो माण्हू जेको आहे सो बजाए एप्रिशिएट भले न करे, थैंक यू भले न करे, ॿीणो मुंहिंजे बारे में या मुंहिंजे लाइ मुंहिंजे बारे में हीअं सोचे पियो जी तव्हां चयो कि भई उहो चवंदा असां डिज़र्व करियूं था या हेल्प या नीड असां डिज़र्व करियूं था। त तकलीफ़ थींदी आहे छो जो सेंसिटिव जेके माण्हू हूंदा आहिनि न, जेके दुनिया जे लाइ हिकिड़ी सुठी सोच रखनि था, उहो इहो ई चाहिनि था कि असांजे लाइ बि माण्हू जेको आहे सो इहा ई सोच रखनि। त थींदा आहिनि कॾहिं कॾहिं अहिड़ा मामला थींदा आहिनि, पोइ हिट पई कंदियूं आहिनि ॻाल्हियूं, पोइ उहो वरी हिकिड़ी ॿी सूरत में असांजी पर्सनैलिटी में हिकिड़ी चेंजिंग अचणु शुरू थी वेंदी आहे। इहा थींदी आहे ग्रेजुअली,
इहा जेकी चेंजिंग ईंदी आहे न यकदमि कोन ईंदी आहे की हिकु दफ़ा चयो ऐं असां हिकु दफ़ा में ई थी वञूं, लेकिन बार बार असां ॾिसूं पिया की असां अहिड़े तरीक़े सां माण्हू सां ॻाल्हायूं था, असांजो रवैयो अहिड़ो आहे, ऐं पाण बाय नेचर अहिड़ी ई आहे। हे माण्हू बाई पोलर बि त हूंदा आहिनि न, साम्हूं खां ॿिया हूंदा आहिनि, अंदरां कुझु उनजी ॿी मोनोपली पे हलंदी आहे, पोइ उन जा नुक़सान थींदा आहिनि। पर छो जो हाणे ॾिसो इहा अवेयरनेस इलाही घटि माण्हुनि में आहे की असां पंहिंजो पाण खे अगरि को प्रॉब्लम असांखे इंटरनली थिए पियो त कोड़ो हिकिड़ो सुठो दोस्त ज़रूरु हुअणु घुरिजे। असां दोस्त बनाइण छॾे ॾिना आहिनि, असां जिते ट्रस्ट नथा करियूं। जॾहिं ट्रस्ट ख़तमु थी थो वञे त पोइ चाहे उहो कहिड़ो बि रिश्तो हुजे उनजे मथां माण्हू ट्रस्ट नथो करे ऐं दिलि जी ॻाल्हि नथो करे। जॾहिं दिलि जी ॻाल्हि नथो करे त पोइ इहे डिज़ास्टर्स ईंदा आहिनि, डिप्रेशन जी सूरत में, एंज़ाइटी जी सूरत में पैनिक अटैक्स थींदा आहिनि ऐं इंसान जी पर्सनैलिटी जेकी आहे बाइपोलर थी वेंदी आहे। इन खां बचण जे लाइ अवेयरनेस तमामु ज़रूरी आहे। नंढे लाखों ई स्कूल लेवल खां ॿुधाइणु घुरिजे, पोइ जॾहिं माण्हू हायर क्लास में वञे थो ॿुधाइणु घुरिजे की पंहिंजो पाण खे कीअं इन सिचुएशन मां माण्हू कढे, सॉल्यूशन ॿुधाया वञनि, वे आउट कढिया वञनि ऐं पेरेंट्स सां ॻाल्हायो घुरे ताकी नंढे हूंदे खां ई ॿारनि जी किरदारु साज़ी थिए, शख़्सियत उनजी बिल्ड थिए की छा आहे। ऐं माउ पीउ हिकु अहिड़ा ॿ किरदार आहिनि जेके पंहिंजे ॿारनि जे बारे में सभु कुझु ख़बर हूंदी आहे, छो जो उहे 24 कलाक उन्हनि सां गॾु हूंदा आहिनि। त अगरि उहे पंहिंजे ॿारनि में थोरी घणी चेंजिंग बि ॾिसनि था त शुरू खां ई उन ते कमु कयो वञे, शुरू खां ई उनजी काउंसलिंग कई वञे पंहिंजे लेवल ते। अगरि उन्हनि जे हथ मां निकिरी थी वञे त साइकोट्रिस्ट वेठा आहिनि, काउंसलिंग करनि था, त साइकोथेरेपी थींदी आहे, त उन जे ज़रिए सां उनजी शख़्सियत साज़ी ज़रूरु कनि त जीअं उहो जॾहिं वॾा थियनि था। ॾिसो हर इंसानु कंहिंजी ॻाल्हि बर्दाश्त नथो करे, माउ करे वेंदी, पीउ करे वेंदो, थी सघे थो हस्बैंड एंड वाइफ बि हिक ॿिए खे टॉलरेट करे वञनि, अगरि औलाद आहे त माउ पीउ करे वेंदा। लेकिन जॾहिं हू पढ़ी लिखी ॿाहिरि मुआशरे में पंहिंजे धंधनि में लॻनि था, नौकरियुनि में लॻनि था ऐं वरी ॿिए रिश्ते में पंहिंजो पाण खे उन्हनि जी कनेक्टिविटी थियनि थियूं, पोइ उहे कोन बर्दाश्त कंदा। पोइ इन सां थियनि था कॉन्फ्लिक्ट, इन्हनि सां थियनि था रिश्तनि में दरारूं, इन्हनि सां थिए थी इंसान जी सेपरेशन्स। पोइ उहो पंहिंजनि खां बि परे थी था वञनि, हस्बैंड एंड वाइफ जो रिश्तो बि ख़तमु थी थो वञे, औलाद माउ पीउ खां परे थी था वञनि। त बहितर इहो ई आहे की इनिशियली फ्रॉम द फस्ट स्टेज अगरि हिन ॻाल्हि ते सोचियो वञे, ॾिठो वञे, अवेयरनेस ॾिनी वञे पेरेंट्स खे, जेके टीचर्स आहिनि उन्हनि खे ॿुधायो वञे की तव्हां हिन लेवल ताईं कमु करियो ताकी असांजा जेके नौजवान आहिनि उहे वेस्ट न थियनि, ज़ाया न थियनि, बल्कि पंहिंजो पाण खे हिकिड़ो बहितर, मज़बूत ऐं हिकु सुठे इंसान जे तौर ते मुआशरे में खणी अचनि। बिल्कुलु ठीकु, ॾाढो ज़बरदस्त। यूसुफ साहिबु रिलेशन्स जी ॻाल्हि ॿोल्हाई त असीं कॾहिं बि कुझु रिलेशन्स अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे केरी करे खणी हलंदा आहियूं त बाबा हा ठीकु आहे, हीअ रिलेशन आहे, असीं अची बि विया आहियूं, हाणे निभाइणो आहे, माना कंप्रोमाइज़ करे। कुझु रिलेशन्स खे असीं स्ट्रॉन्ग करणु चाहींदा आहियूं, स्ट्रॉन्ग करण जे बावजूदि हू न थी सघंदा आहिनि। अव्हां छा ॿुधाईंदो त कहिड़ा अहिड़ा टूल्स आहिनि जिन जे ज़रिए कंहिं बि रिश्ते खे मज़बूत रखी सघिजे थो? ॾिसो जनरली त रिलेशनशिप जा इलाही पैरामीटर्स आहिनि। हिकिड़ो हस्बैंड वाइफ जो रिलेशन आहे, हिकिड़ो पेरेंटिंग रिलेशनशिप आहे, फैमिली में सिबलिंग्स जो रिलेशनशिप आहे। इहे मुख़्तलिफ़ रिलेशनशिप आहिनि ऐं सभिनी जी रिक्वायरमेंट थोरियूं सब्जेक्ट वाइज़ डिफरेंट आहिनि। ऐं असांजा जेके रिलेशनशिप हूंदा आहिनि उन्हनि में असांजा जेके वैल्यूज़ अगरि असांखे ख़बर हुजे त असां डिसीजन वठण में आसानी कंदा आहियूं। फॉर एग्ज़ाम्पल मूंखे ख़बर हुजे त स्पाउस सां गॾु रिलेशनशिप में मुंहिंजा वैल्यूज़ कहिड़ा आहिनि ऐं साम्हूं वारे में मुंहिंजी मिसिस जा छा वैल्यूज़ आहिनि, देन आई विल बी एबल टू कोप अप। मूंखे ख़बर आहे त मूंखे पंहिंजे वैल्यूज़ जी रिस्पेक्ट कराइणी आहे, लेकिन मूंखे साम्हूं वारे जे वैल्यूज़ जी बि रिस्पेक्ट इक्वली करणी आहे, तॾहिं ई हली सघंदी ॻाल्हि। कॉन्फ्लिक्ट अगरि असां ओवरऑल सभिनी रिलेशनशिप में ॾिसूं त उनजो हिकिड़ो मेन रीज़न आहे असांजो जेको आहे न रेपोर जो बहितर न हुजणु आहे, माना डिस्कनेक्ट थियणु। हिकिड़ो ई इंपॉर्टेंट टूल आहे, जेके बि ॿुधंदड़ आहिनि आई वुड सजेस्ट कि तव्हां वञो इंटरनेट ते रेपोर जे कॉन्सेप्ट खे पढ़ो त इंसान खे जेन्युइन कनेक्शन्स ते कीअं करणु खपे। ऐं उन में सिर्फ़ु ईअं कोन्हे त तव्हां कंहिंखे ख़ामोशी सां चुप करे ॿुधो था त तव्हांजो तालुक बिल्ड थी वेंदो। काफ़ी घणियूं शयूं आहिनि। फिज़ियोलॉजिकली पहिरियां मैच करिणो आहे। जीअं साम्हूं वारो वेठो आहे, तव्हां पहिरियां उनजी फिज़ियोलॉजी सां मैच कयो, उनजी ब्रीदिंग सां मैच कयो, उनखां पोइ उनजी टोनैलिटी। कुझु माण्हू हूंदा आहिनि सॉफ्ट स्पोकन, कुझु हूंदा आहिनि तेज़ ॻाल्हाइण वारा। ऐं इंसानु उन्हनि माण्हुनि खे पसंदि कंदो आहे जिन खे हू पाण जहिड़ो सम्झंदो आहे। सो रेपोर जो इहो ई कॉन्सेप्ट आहे त अगरि तव्हां कंहिंसां बि तालुक खे वधीक बहितर करणु चाहियो था त उनखे इहो वाइब ॾियो त तव्हां बिल्कुलु उन जहिड़ा हो। उहो तव्हां फिज़ियोलॉजिकली बि ॾेई सघो था, टोनैलिटी में बि ॾेई सघो था, ऐं उनजी
ख़्यालात ऐं थॉट सां एग्रीमेंट बि करे पर सघो इहो था। साईं पॉसिबल न आहे न। अवी पंहिंजी शख़्सियत में तबियत में कीअं तब्दीली आणींदो, ऐं मां नथो सम्झां त 29 खां ॾींहंनि खां वधीक तव्हां पंहिंजी शख़्सियत में को बदिलाव आणे सघो था। तव्हां बहितरीनु सवाल कयो। रेपोर जो मतिलबु हरगिज़ इहो न आहे त तव्हां पंहिंजी शख़्सियत खे मारियो। रेपोर जो सिंपल मतिलबु इहो आहे त तव्हां फ्लैक्सिबल थियो। जेको इंसानु फ्लैक्सिबल हूंदो आहे न उहो सिस्टम खे ई डोमिनेट करे छॾींदो आहे, ऐं जेको रिजिड हूंदो आहे न माण्हू उन खां परे भॼंदा आहिनि। तव्हां ऑफिस जे कल्चर में तव्हां वञो, जेको माण्हू सभिनी खां फ्लैक्सिबल हूंदो न, जेको हिकिड़ो स्पेस होल्ड कंदो, सभु माण्हू अचनि हुन सां ॻाल्हि शेयर करणु, हुनजो इन्फ्लुएंस वधीक हूंदो। ऐं हिकिड़ो माण्हू जेको पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु आहे, ॿियनि जी ॻाल्हि ॿुधे कोन थो, माय वे और हाई वे, हुनजी कोई बि ॻाल्हि कोन ॿुधंदो। सो रेपोर जो सिंपल मतिलबु इहो आहे, बी फ्लैक्सिबल। ऐं हिन में इहो बिल्कुलु बि न आहे त तव्हां 100% कंहिंजो ख़्यालु तव्हां सां अपोज़िट थिए थो त तव्हां हुनजे ख़्यालात जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियो। जस्ट रिस्पेक्ट अदर पर्सन, मॉडल ऑफ द वर्ल्ड। तव्हां सिर्फ़ु रिस्पेक्ट शो कंदव, एक्नॉलेजमेंट शो कंदव न, त साम्हूं वारे खे इहो ई लॻंदो त तव्हांजे ख़्यालात सां, ओपिनियन सां मुतफ़िक़ आहियो। इट इज़ लाइक एग्री टू डिसएग्री, सम्झो पिया। सो ईअं कोन्हे त तव्हांजे ख़्यालात सां मां 100% अप्लाई करे पंहिंजी ज़िंदगी में उअं ई गुज़ारियां जीअं तव्हां। लेकिन अगरि पाण ॿई वेही करे कंहिं हिकिड़े डिफरेंस वारी जेका पॉइंट आहे उन ते का म्यूचुअल एग्रीमेंट कयूं त हिकिड़ी डाइवर्सिटी अची सघे थी। बिल्कुलु। सो बी फ्लैक्सिबल। ओके, इन जो मक़सदु आहे त फ्लैक्सिबिलिटी असांजी शख़्सियत में हुजणु ज़रूरी आहे। मैडम वक़्तु तमामु घणो थी वियो आहे ऐं वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, पर आउं चाहींदुसि तव्हां खां गानो बि ॿुधिजे। मूंखे ख़बर आहे तव्हांजो आवाज़ु ॾाढो ज़बरदस्तु आहे, मिठड़ो तव्हांखे इहो बि ख़बर आहे कि मुंहिंजो आवाज़ु वेठल बि आहे। पर जेतिरो थी सघे आउं चाहींदुसि, हा बसि मुल्क सां मोहबत जो आउं आहियां, पंहिंजे मुल्क जे लाइ सभु कुझु सम्झंदी आहियां कि इहो आहे त असांजी सुञाणप इहो ई आहे। त थोरो सो हिकिड़ो आहे कि तू है देस मेरा, तुझसे नाम मेरा, तू है मेरा घराना ठिकाना, एक आशियाना, तू है मेरा घराना ठिकाना, एक आशियाना। वाह वाह वाह। पर मां चाहींदुसि त इन ॿियो को गानो बि ॿुधिजे न, को क्लासिकल गानो हुजे, को माना अहिड़ो जेको मूड मिज़ाज खे ही त बहितर करे ई थो, पर हिन खां अलावा मौसीक़ी ॿुधी त हूंदी। नूरजहान मलकत तरन्नुम नूरजहान जो को इलाही पुराणो गानो आहे, पार्टीशन खां बि पहिरीं जो गानो आहे। कॾहिं कॾहिं आउं ॿुधंदी आहियां, मूंखे अलाए छो इहो सुठो लॻंदो आहे। गुनगुनाए जेके न झुंगाड़ींदा आहिनि माण्हू, त इहो झुंगाड़ींदी आहे, पर मूंखे वॾो न सम्झिजो था। जवां है मोहब्बत, हंसी है ज़माना, लुटाया है दिल ने खुशी का खजाना। जवां है मोहब्बत, हंसी है ज़माना, लुटाया है दिल ने खुशी का खजाना। मोहब्बत करे खुश रहे मुस्कुराए, खुश रहे मुस्कुराए, किसी ने न देखा, किसी ने न जाना, किसी ने न जाना। जवां है मोहब्बत, हंसी है ज़माना, लुटाया है दिल ने खुशी का खजाना। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। पर मूंखे रुगो इंतज़ार सिंधी गाने जो आहे। अरे ये तो तमाम वो सिंधी गानो हुजणु घुरिजे न, पाण सिंधी क़ौम में वेठा आहियूं। दर्द दिल में यार न थई, तॾहिं त दिल ॾुखाए थो, तोखे बि गम मिले त ख़बर पवई, दर्द दिल में यार न थई। ज़बरदस्त, बेहतरीन। हा, दर्द दिल में यार न थई। तव्हांखे ॻाइणु नथो अचे न, तव्हां तॾहिं ॿियनि खां जेके नथा ॻाए सघनि ज़बरदस्ती था ॻाल्हायो। मूंखे हा गाना मां न ॻाए सघंदो आहियां, हालांकि ख़्वाहिश हुई। अगरि जे मां तव्हांखे चवां तव्हां थोरो झुंगायो। न बिल्कुलु बि न, तव्हां असांखां झुंगारायो था छो भला। आचड़ जो ॾींहुं आहे, ॾिसो चिट चैट ऐं हिकु सुठी कन्वर्सेशन हले पई, त आचड़ जो ॾींहुं आहे, सभु वेठा आहिनि घरवासी मिली करे, पोइ भले माण्हू बेसुरो ई थोरो हुजे, माण्हू ॻाए। हा त समूरी सिंध खे ख़बर त पए न कि इम्तियाज़ में केतिरा स्किल्स आहिनि। हलो, पर अगरि थी वञे त ॾाढो सुठो थी। न शाइरी वाइरी ॿुधाईंदासीं, ऐं हिन वक़्तु को गानो यादि आहे बि त कोन न, वॾी ॻाल्हि असांखां तव्हां पुछी वरितो, ॻाल्हाए वरितो। हा, इहा ॻाल्हि सही आहे। बहरहाल नेक्स्ट टाइम जे लाइ तव्हां असाइनमेंट ॾेई छॾियो। बहरहाल तव्हां सां मिली करे ॾाढी ख़ुशी थी।
ऐं हूअं बि अवां प्रोग्राम में ईंदियूं आहियो, तव्हां सां ॾाढी ज़बरदस्त कन्वर्सेशन थींदी आहे, तव्हां क़ीमती वक़्तु ॾिनो, तव्हांजा वॾा कुर्ब, वरी पाण ज़रूरु मुलाक़ात कंदासीं। साईं यूसुफ साहिबु अवां जी वॾी महिरबानी, Thank you so much. वक़्तु मां कुझु पल ॾिना। वेंदे वेंदे आउं चाहींदुसि त अवां को पैगाम ॾियणु चाहियो प्लीज़। ॾिसो पैगाम त इलाही थी सघनि था, लेकिन छो जो सिचुएशन ओवरऑल दुनिया तब्दील थी पई, जेका असां पहिरियां ॻाल्हि कई आहे उनखे ॿीहर वापसि दोहराईंदुमि त हा हा असांखे न पंहिंजे इर्द गिर्द जे माण्हुनि ते जेका न थोरी नज़र रखणी आहे पॉज़िटिव अंदाज़ में, कि कंहिंखे का ओपन स्पेस कन्वर्सेशन का सपोर्ट त रिक्वायर्ड न आहे। असां बिल्कुलु अखियूं बंदि करे वेंदा आहियूं ऐं इहो अज़्यूम कंदा आहियूं त साम्हूं जेको शख़्स मूंसां गॾु वेठो आहे हिन सां शायदि को मसइलो कोन हुजे, बट उनजे दिलि में बि कुझु हलंदो आहे। सो आई थिंक पहिरियां पंहिंजो पाण जी आवाज़ खे ॿुधो ऐं पोइ इर्द गिर्द जेके माण्हू आहिनि उन्हनि सभिनी जो ख़्यालु रखो, छो जो मेंटल हेल्थ इलाही सेंसिटिव मैटर आहे अॼु जे दौर जो, ऐं उनजी का वॾी का टेक्निकल शयूं न आहिनि करणियूं। We just need to be available and listen someone's emotions in a way that you are not judging, you are not labeling, you are not assuming, you are simply there as a human. And that's just about it. बिल्कुलु ठीकु। जी मैडम, अवां छा चवणु चाहींदा? बसि आउं इहो ई चवंदुसि की को अहिड़ो कमु न करियो की जंहिंजो नुक़सानु या जंहिंजो सुठो फीडबैक तव्हांजी ज़ात ते न अचे। कमु अहिड़ो करियो जेको तव्हांजे लाइ बाइसे फ़ख़्रु थिए। तव्हांजे लाइ बाइसे फ़ख़्रु थींदो त मुआशरती सतह ते तव्हांखे एप्रिसिएशन मिलंदी। जॾहिं मुआशरती सतह ते एप्रिसिएशन मिलंदी त मुल्की सतह ते तव्हांखे सुञातो वेंदो। जॾहिं तव्हां मुल्की सतह ते सुञाता वेंदा त इंशाअल्लाह तव्हां दुनिया भर में पंहिंजो नालो रोशन करे सघो था। त पंहिंजे पाण खे एतिरो पॉज़िटिव रखो, ख़ुशि इख़लाक़, ख़ुशि मिज़ाज, ऐं पंहिंजी महिनत सां तव्हां में जेके बि स्किल्स आहिनि तव्हां कमु करियो ऐं पंहिंजो नालो रोशन करियो, पंहिंजे ख़ानदान जो, ऐं पोइ तंहिंखां पोइ मुंहिंजे मुल्क जो नालो रोशन करियो। ज़बरदस्त ज़बरदस्त। नाज़रीन, आउं सम्झां थो अॼु जो प्रोग्राम अवां लाइ इन करे बि काराइतो साबित थियो हूंदो ऐं अव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो, छाकाणि त पाण मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते ॻाल्हि ॿोल कईसीं ऐं उहे टॉपिक्स पाण ॻाल्हायासीं, उन्हनि ते डिस्कशन कईसीं जेके असांजी आम मरा ज़िंदगीअ में असां उन्हनि खे फेस कंदा आहियूं। पर फेस कीअं करणु घुरिजे इन शइ ते असांखे गौर फ़िक्र करिणो आहे। मामलात ज़िंदगीअ जो हिसो आहिनि, ज़िंदगी हलंदी रहंदी, मुख़्तलिफ़ मामलात हलंदा रहंदा, पर उन्हनि मामलात खे, उन्हनि इशूज़ खे एड्रेस कीअं करिणो आहे, सभ खां वॾी ॻाल्हि त उन्हनि खे रिज़ॉल्व कीअं करिणो आहे, बजाए उन्हनि मसइलनि खे मसइलो सम्झी वेही रहण जे, उन्हनि मसइलनि जे हल जे लाइ सोचींदव, तव्हांजी ज़िंदगी आसान थी पवंदी। उमेद थो करियां त अव्हीं जिते बि हूंदव पंहिंजो रखंदव तमामु घणो सारो ख़्यालु। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान इम्तियाज़ लगारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।